अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरीअ जो मेहरान टीवीअ तां जेको आहे सो प्रोग्राम पेश थी रहियो आहे फलाह आख़िर जे उनवान सां। अॼु असांजो मौज़ू आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उन सां गॾु असांजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में कहिड़ा वाजिबात 4 आहिनि जेके असांखे करणु खपे। अॼु असांजो मौज़ू आहे सीरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लेकिन जंहिं तरीक़े सां असां हिन प्रोग्राम में इन ते नज़र ते शायदि कंहिंसां तव्हां अॻिते न ॾिठो हुजे, इंशाअल्लाह असां सां रहंदव। अल्लाह जे रसूलुल्लाह ते जे करे इंसान ज़ात ते कहिड़ा 4 वॾा अहसान थी विया आहिनि। प्रोग्राम शुरू कंदासीं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सानिन इला यौमिद्दीन अम्मा बाद। अल्लाह फरमाए थो अल्लाहु अलल मोमिनीन, माना अल्लाह ताला मोमिननि ते अहसान कयो आहे। सफ़ीम जो उन्हनि मंझां ई कयईं रसूल मिन अनफुसिहिम, संदन मंझां हिकु रसूल। ऐं उहो छा पियो करे, यतलू अलैहिम आयाती, जेको हुननि खे क़ुर जूं आयतूं ॿुधाए पियो, उहे युज़क्किहिम ऐं उनखे पाक करण जा तरीक़ा पियो, उहे युअल्लिमुहुल किताब वल हिकमत, ऐं के हिन क़ुर पाक ते प्रैक्टिकली अमल करे ॾेखारे पियो ऐं हिन में कहिड़ी हिकमत ॾसे। जेसि ताईं रिसालत न मिली हो अल्लज़ी यजीनुहु मक्तूबन इंदहु फी तौरात, ऐं वॾी दावा थो करे क़ुर त रसूलुल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में इन्हनि खे पंहिंजनि किताबनि में यानी अॻियनि क़ुराननि में लिखियलु मिलंदो, तौरात में वल इंजील, उहो यामुर बिल मारूफ़, ऐं उहो जॾहिं ईंदो त नेकीअ जो हुकुम कंदो, उहो यनहाहुम अनिल मुनकर, बुराईअ खां रोकींदो, उहो युहिल लहुम तय्यिबात, ऐं जेके बि पाक शयूं हलाल कंदो, जेके हिननि अॻियनि मज़हबनि हथ जूं ठोके हराम कयूं। युहर्रम अलैहिमुल ख़बाइस, ऐं जेके ख़बीस शयूं आहिनि उहे हराम कंदो, उहे न खाओ, जीअं सूर जो गोश्त आहे मुअल्लत अलैहिम। ऐं हिननि खे जेके कंध में जेके कड़ा पियल हुआ ऐं कंध में जेके जंजीरूं विधियूं आहिनि इन्हनि मज़हबनि वारनि ठगियूं करे इन्हनि खां ॾोकड़ कढण जे लाइ, इहे अची इहे कड़ा जंजीरूं उन्हनि जे कंध तां लाहिण लाइ आयो आहे। इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां जेको आहे सो इन जो तारीफ़। हाणे जेके इन जा 4 अहसान कहिड़ा थिया जेके हींअर मां तव्हांखे ॿुधायो थो इंसान ज़ात। नंबर 1 यामुर बिल मारूफ़, माना कंदो। नंबर 1 व यनहाहुम अनिल मुनकर, ऐं हुननि खे बुराईअ खां रोकींदो। ॿियो व युहिल लहुम तय्यिबात, ऐं जेके नेक शयूं आहिनि उहे हलाल कंदो, पाक शयूं हलाल कंदो। व युहरिम अलैहिम ख़बाइस, ऐं नापाक शयूं पलीत शयूं मना कंदो, हराम कंदो। व यद अनहुम इसरहुम वल अगलाल, ऐं जेके अॻियनि मज़हबनि इंसाननि खे ग़ुलाम बनाए उनजे मथां विझी छॾियो त हीअ कयो हीअ न कयो, इन्हनि जा इहे कड़ा लाहिण जे लाइ आयो आहे। तंहिंजे करे हाणे इहे त अहसानात, पर असांजो कमु छा आहे? रसूल अलाह ताला फरमाए थो सूरह फल्लज़ीन आमनू बि असांजा वाजिबात आहिनि। पहिरियों त उन ते ईमान आणियो, उहो अज़रू, ऐं उनजी वधि में वधि उनजी तारीफ़ कयो, इज़त कयो। उहा नसरू, ऐं हुनजी मदद कयो उन निज़ाम खे क़ाइमु करण लाइ जेको क़ाइमु करणु चाहे थो। वतबऊ नूर लज़ी उनज़िल माहू, ऐं जेको हिन सां गॾु नूर मोकिलियो वियो आहे जेको क़ुर आहे, इन्हीअ खे पढ़ी इन ते अमल कयो। उलाइक हुमुल मुफ़्लिहून, त इहे माण्हू कामयाबु वेंदा। यानी 4 जेके वाजिबात आया आहिनि, आमनू बिही, अज़रू, नसरू, वतबऊ नूर लज़ी उनज़िलू। हाणे अलाह ताला पहिरीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंट्रोडक्शन थो करे त इन्हीअ खे इहे जेके नबी साईं जी अचण जी बिशारत चए थो अॻिते सभिनी क़ुराननि में मां ॾिनी आहे। नंबर 1 क़ुर में अचे थो अनबी अल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फी तौरात वल इंजील, त इन जे बारे में तव्हां वटि तौरात इंजील में अॻे ई लिखियलु आहे। हाणे थोरो अंग्रेज़ी मां पढ़ंदुसि। हाणे अचे थो, चए थो त मोहम्मद पीस बी अपान प्रोफेसाइज़ इन द बुक ऑफ ड्यूट्रोमेंट। हे अॻियां बाइबल ऐं क़ुर आहिनि, उन में चए थो यानी हे जेको आहे ज़बूर में अलमाइटी गॉड स्पीक्स टू मोज़िस इन बुक ऑफ ड्यूट्रोनोमी चैप्टर 19 वर्स 18 जेका आयत आहे इन में चए थो छा थो चवे। हाणे नबी साईं जी हिकिड़ी प्रिडिक्शन आहे इन में, हज़रत मोज़िस जे किताब में, जेको सम्झो त 3000 साल पुराणो। चए थो हिन जी ट्रांसलेशन आहे आई विल रेज़ देम अप ए प्रॉफिट फ्रॉम अमंग देयर ब्रदरन, माना असां हिकिड़ो रसूल मुक़ररु कंदासीं उन्हनि मंझां, जेको अलाह फरमाए थो न उन मां,
लाइक अनटू दी, जेको तो वांगुरु हूंदो, एंड वाले पुट माई वर्ड्स इन हिज माउथ, ऐं मां हुन जे वात मां पंहिंजा लफ़्ज़ अदा कराईंदुसि, माना क़ुर ॾींदुसि। एंड ही शैल स्पीक अनटू देम ऑल दैट आई शैल कमांड हिम, ऐं हू ॻाल्हाईंदो माण्हुनि खां हर उहा शइ जेका मां हुनखे चवंदुसि त करे। इहो आहे जेको सो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका असां पेशन हुई इन ज़बूर में। वरी अचे थो पंहिंजो भिश्वा पुराना ऐं इन पंहिंजो प्राती बराग पार्ट 3 खंड 3 अधे 3 छोकिला 5 खां 8 ताईं। छा थो चवे? इहे जेके हिंदुनि जा वेद आहिनि इन में बि ज़िक्र आयो आहे। चए थो ए मलीशा, इन मलीशा आहे बिलोंगिंग टू फॉरेन कंट्री एंड स्पीकिंग फॉरेन लैंग्वेज, माना मलीशा चइबो आहे जेको इंसानु हिंदुस्तान में न हुजे पर ॿाहिरि मुल्क में ऐं ॿी ॿोली ॻोल्हे, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब में हो ऐं अरबी पियो ॻाल्हाए। स्पिरिचुअल टीचर विल अपीयर विथ हिज कंपेनियंस, माना उन ईंदो ऐं उन सां गॾु हुन जा सहाबा हूंदा। हिज नेम विल बी मुहम्मद, बाक़ाइदे लिखियल आहे नालो, मुंहिंजो नालो मोहम्मद हूंदो। राजा बोज आफ्टर गिविंग दिस महादेव अरब, ऐं इहा ए बाथ इन द, माना हीउ जेको इन्हनि जो हो राजा बोज, ऐं हुननि खे जेको सो हुनखे गुस्ल वग़ैरह उन्हनि खे ॾेई गंगा वाटर में, ऐं पोइ छा चयईं त मां जेको आहे सो ऑफर्ड हिम द प्रेज़ेंट ऑफ हिज सिंसियर डिवोशन शोइंग ऑफ ऑल रिवरेंस सेड, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में विहिंजी सिंजी ऐं उन जे बारे में इज़त करे ऐं उन जे बारे में तारीफ़ पियो करे। चए थो आई मेक ओबीज़ेंस टू दी, इन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तूं ईंदे त आउं तुंहिंजो ग़ुलाम थींदुसि। ओ येड द प्राइड ऑफ मैनकाइंड, तूं इंसान ज़ात जो फ़ख़ुरु हूंदे। द ड्वेलर इन अरेबिया, तूं अरबुस्तान में हूंदे। यू हैव कलेक्टेड ग्रेट फोर्स टू किल द डेविल, ऐं तूं वॾी सहाबा जी वॾी जमायत ठाहींदे, केतिरियूं लड़ाइनि में खटंदे। एंड यू यूअर सेल्फ हैव बिन प्रोटेक्टेड फ्राम द मलीशा अपोनेंट्स, ऐं उहे जेके फॉरेन कंट्री जा माण्हू आहिनि अलाह ताला तोखे उन्हनि खां बचाईंदो। ऐं हीअ उन्हनि इहा तस्वीर शू कई आहे, माना हुनजी त जेको आहे सो ही कल्की ॾहूं उतारींदो, घोड़े ते हलंदो, सुवारी कंदो, तलवार हथ में खणंदो ऐं मुल्क फ़तेह कंदो। उन खां पोइ वरी हीउ जेको आहे मां इनखे कढियो आहे त इहा जेका कल्की आहे इहो मां हिन जे किताबनि मां कढियो आहे। त चए थो नेम ऑफ कल्की वुड बी नाराशन विच ही क्लेम्ड एनदर नेम फॉर कल्की एंड इट मीन्स प्रेज़ वर्दी, माना इहो कल्की जेको आहे इहो इन जे जेकॾहिं माना कजे थी त इन माना प्रेज़ वर्दी, माना साराहियल, ऐं मोहम्मद जेको आहे उहो आल्सो मीन्स साराहियल। कल्की वॉज़ बॉर्न, ऐं माना हे सॼो ॾसे थो त कल्की इज़ बॉर्न इन द विलेज ऑफ, हिकिड़ो ॻोठ में पैदा थींदो। विच ही ट्रांसलेट एट द लैंड फुल ऑफ डेट ट्रीज़, उहो जेको ॻोठ हूंदो जंहिंमें खजीअ जा वण हूंदा, मक्का द बर्थ प्लेस ऑफ मोहम्मद विच इज़ फुल ऑफ डेट ट्रीज़। कल्कीस जेको पीउ ऐं जी माउ हूंदी उन जा नाला हूंदा विशुनाश एंड सूमान, विच ही ट्रांसलेट एज़ सर्वेंट ऑफ गॉड, माना अलाह जो ग़ुलाम यानी अब्दुल्ला, ऐं पीसफुल वूमन माना आमना। मोहम्मद्स फादर एंड मदर्स नेम आर अब्दुल्ला एंड आमना। ही आहे हिंदुनि जे पुराणे बुकनि में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ॻाल्हि जेका हिन ही पंहिंजे ॾहीं अवतार जे इंतज़ार में आहिनि, जॾहिं की नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची चुको आहे। हाणे मूं तव्हांखे टिनी मां तव्हांखे यहूदियुनि जे क़ुर मां, ईसाइनि मां ऐं हिंदुनि जे वेदनि मां ॾेखारियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जेका आहे सा प्रिडिक्ट कई वई सभिनी किताबनि में। हाणे अचे थो त असांजा कहिड़ा असांजे मथां संदसि वाजिबात आहिनि। चए थो त जेके न हुन जा असांजे मथां अहसान कहिड़ा आहिनि। हाणे क़ुर मां वठूं था त असांजे कहिड़ा आहिनि भलायूं असांखे। अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबी अल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फिल तौरात वल इंजील, अल्लाह ताला रसूल सल्लम जो अहवाल हिननि जे तौरात इंजील में लिखियलु आहे। जॾहिं ईंदो यामुरुल मारूफ़ नेकीअ जो हुकुम कंदो, यनहाहुम अनिल मुनकर बुराईअ खां रोकींदो, व युहिल्लहुम तय्यबात पाक शयूं हलाल कंदो, व युहरिम अलैहिमुल ख़बाइस ऐं नापाक शयूं हराम कंदो, व यद अनहुम इसरहुम वल अग़लाल लती कानत अलैहिम, ऐं जे मथां जेके हिननि मज़हबी माण्हुनि जेके आहे सो फ़िरका हुआ, हिकिड़ा त हाणे जीअं मिसाल तौरु ब्राह्मण आहिनि, हाणे उहे साईं ऊची ज़ात आहे, वरी ॿिया शूदर ॿिया सभु घटि, इहे माना हिननि इंसान त हिकु जेतिरा आहिनि न, त इन्हनि जे मथां जेके इहे जेके वज़न ऐं जेके जंजीरूं विझी उन्हनि खे रोकियो वियो इन खे लाहिण जे लाइ हुआ। सभ खां पहिरीं त असांखे हुकुम कंदो नेकीअ जो मारूफ़। हाणे अचो त इहो आहे छा?
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त चए थो त नबी करीम फरमाए थो त जेको मूंखां ही कलमा सिखी ऐं जेको अमल कंदो या सेखारींदो जेको उन ते अमल कंदो त हज़रत अबू हुरैरा फरमाए थो त मां अर्ज़ु कया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां थो सिखां त पोइ मुंहिंजो हथु पकिड़े ऐं चयईं त 5 ॻाल्हियूं तोखे करणियूं आहिनि। कहिड़ियूं? हराम ॻाल्हियुनि खां परहेज़ कंदे, सभ खां पहिरीं इबादत वधीक कंदे, जेको अलाह जी तक़सीम थिए थी उन ते राज़ी रहंदे, माण्हुनि जी परवाह न कंदे, पंहिंजे पड़ोसीअ सां माना पाड़े वारनि सां बहितरीनु सलूक कंदे ऐं तूं मोमिन थी वेंदे ऐं माण्हुनि जे लाइ उहो ई पसंदि कर जेको तोखे पंहिंजे लाइ पसंदि आहे, त इन सां तूं मुस्लमान थी वेंदे। माना मोमिन थियण जे लाइ इहा ॿुधाई त माना जेको सो तूं माण्हुनि खां बेपरवाह थी पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कर, इहो तोखे मोमिन कंदो ऐं उहो ई पसंदि कर जेको तोखे माण्हुनि जे लाइ जेको तोखे पंहिंजे लाइ पर इन सां तूं मुस्लमान थी वेंदे। ऐं घणो न खिल, छो त घणो खिल दिलि खे मुर्दा थी करे। हाणे इहे आहे त असांखे जेके इहे कनि थियूं, तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिबून अल्लाह फतबिऊनी। रसूल सलाम खे अलाह चए थो उन्हनि खे तूं ऐलान करे ॿुधाए त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां अलाह सां मुहबत कयो त पोइ मुंहिंजो चयो वठो। युहिब्बुकुमुल्लाह, जीअं तव्हां मुंहिंजी सुनत ते हलंदव, मुंहिंजो चयो वठंदव, अलाह तव्हां सां ख़ुदि ब ख़ुदि मुहबत कंदो। उहो यगफ़िर लकुम ज़ुनूबकुम, ऐं तव्हांजा गुनाह बि माफ़ु कंदो। वल्लाहु गफ़ूर रहीम, अलाह त हर वक़्तु गफ़ूर रहीम आहे। उन खां पोइ नबी कई सुनत ते हलणो आहे। हदीस शरीफ़ में अचे थो वमन अहया सुनती, जंहिं मुंहिंजी सुनत खे जहिड़ो कयो। केतिरियूं सुनतूं हींअर असां वटां नापे थी चुकियूं आहिनि। मिसाल तौरु जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर में हूंदा त घर जो कमकार कराईंदा। उन खां पोइ जेकॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे खाईंदा हुआ त ॿियनि खे खाराए पोइ जेको बचंदो पाण खाईंदा हुआ। हाणे इहे किथे न असां वटि जेको वॾी ज़ात वारो खट ते चढ़ी कुकड़ खाईंदो, हेठि माण्हू पिया छोला खाईंदा, छोलनि जा भत। तंहिंजे करे चए थो मन अहया सुनती, जेको मुंहिंजी सुनत जेका मुल्क मां निकिरी चुकी आहे उनखे ज़िंदा कंदो, फ़क़ति अहबनी, सिर्फ़ु इन माण्हूअ जी मूंसां मुहबत आहे। वमन अहबनी, ऐं जेको मूंसां इन तरीक़े सां प्रैक्टिकली मुहबत कंदो, कान मई फिल जन्नत, इहो मूंसां गॾु जन्नत में गॾु हूंदो। उन खां पोइ ॿी हदीस शरीफ़ में चए थो त 5 शयुनि खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 शयुनि खां बचण जो हुकुम ॾिए थो। त चए थो त इहो आहे त अलाह ताला मां तुंहिंजी पनाह घुरां थो कंजूसीअ खां, ऐं पनाह घुरां थो बुज़दिलीअ खां, पनाह घुरां थो त मां पोढ़ो थी ऐं चुड़ी मरां, ऐं पनाह घुरां थो त दुनिया जे मुसीबतुनि फितने खां, ऐं पनाह घुरां थो अज़ाबे क़बर खां। माना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त इहे पंहिंजे अलाह खां घुरो। ऐं ॿियो त इहो पसंदि कंहिं माण्हू खे कोन्हे जो पोहिड़ो थी वञे, पोइ बीमार थिए, पोइ खट ते पियो आहे, माना वीचारो मुसीबतुनि में पियो आहे, पाणी ॿिया पियारनि, काकूस पेशाब ॿिया कराइनि। इन खां त अलाह जे रसूल तो घुरी आहे त अलाह साईं अलाहुम्मा औज़ बुक अन अर्ज़लिल उमिरि, मां अहिड़ी सफ़ा झूर उमिरि खां पनाह थो घुरां। तंहिंजे करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलंदा हिन दुनिया में हलिया विया ऐं पंहिंजे बिना वॾी बीमारीअ जे। उन खां पोइ रसूल सल्लम चए थो न त तव्हां अलाह जे रसूल असांखे नेकीअ जो हुकुम करे थो, उन मारूफ़ में कहिड़ियूं शयूं चए थो त रसूल सल्लम हीअ हदीस शरीफ़ आहे ऐं ख़्याल सां ॿुधो त चए थो त जेको शख़्स कंहिं औरत जो महर मुक़ररु करे थो, पर अलाह खे ख़बर आहे त इहो मिड़ई कूड़ ठोकियो अथसि ऐं इरादो कोन्हेसि लिखणु, साईं लिखो 10 लख, वरी मुछ खे हीअं कंदो त मां को एॾो आहियां, यानी लिखो मां महर 10 लख थो ॾियां, साईं मां 20 तोला सोन जा, लेकिन इरादो ई कोन्हेसि ॾियण जो, न ॾिए थो माईअ खे, त सिर्फ़ु अलाह जे नाले ते धोखो ॾेई ऐं नाहको न औरत जी शर्मगाह पंहिंजे लाइ हलाल थो करे, त अलाह क़याम जे ॾींहुं इन हाल में हुन सां मुलाक़ात कंदो जो उनजो शुमारु ज़ानिन में थींदो, हिन ज़ना बि कई। तंहिं करे ख़ुदा खां डिॼो, जेको घरवारीअ खे महर तव्हां लिखारायो आहे, चुप करे हथ में हैंडओवर कयोसि, पर ईअं न चयोसि त हाणे इन मां ॿारनि जूं फ़ियूं भर ऐं फलाण कर, हुनजी मर्ज़ी आहे, उहो फ़ियूं भरणु तव्हांजो कमु आहे। त चए थो जेको पंहिंजी ज़ाल जे महर ॾियण जो इरादो ई कोन थो करे, इहो पंहिंजो ऐं जेको सो कूड़ हणी ऐं हुनजी शर्मगाह पंहिंजे लाइ हलाल करे थो, त पोइ क़याम जे ॾींहुं अलाह जे आॾो ईंदो, पर हुनखे नालो ॾिनो वेंदो, उहो ज़ानिन, इहो ज़ानी आहे ऐं इन हलाल कमु न कयो आहे। उन खां पोइ रसूल साईं ॿियो हिकिड़ो असांखे मारूफ़ जो हुकुम ॿियो कहिड़ो आहे, कहिड़ो कया चए थो त नबी करीम सां फरमाए थो काल अला अब्दुल कुम अला अफ़ज़ल सदका,
चए थो तव्हांखे ॾसियां त सभिनी खां वॾो सदको कहिड़ो आहे। ॾिसो न, तव्हां ग़रीबनि खे पैसा ॾियो था, इहो बि सदको आहे। कंहिंखे रोज़ो खोलायो था, इहो बि सदको आहे। कहिड़ो वॾे में वॾो सदको कहिड़ो आहे? अफ़ज़ल सदको हिन दुनिया जे तख़्ते ते उहो आहे इब्न तुक मरदूदतन इलैक लैस लहा कासिबुन गैरुक। माना उहा धीउ तव्हांजी जेका तलाक उनखे ॾेई ऐं तव्हांजे घर मोटाए वियो आहे, ऐं उन वेचारीअ जो तव्हां खां अलावा ॿियो केर बि कोन्हे। सुभान अल्लाह। उहा छोकिरी तव्हांजी न्याणी जेका तव्हांखे मोटाए ॾिनी वई आहे शादीअ खां पोइ, ऐं लईस लहा कासिबुन गैरुक, जंहिंजो केर बि कमाइण वारो कोन्हे सवाइ तव्हांजे, त उन्हीअ ते जेको तव्हां ख़र्चु कयो था न, हिन दुनिया जे तख़्ते ते वॾे में वॾो इहो अफ़ज़ल सदको आहे। इन जो एॾो सवाबु आहे, एॾो सवाबु आहे, तंहिंजे करे उन न्याणीअ जे अचण ते मुंहुं न उन गुंजाइजे। ऐं पंहिंजे घर वारनि खे बि सम्झाए त ईअं न त हू चवंदा हाणे वरी मोटी आई आहे, ख़ासि तौर जेकॾहिं तव्हां ॿी शादी कई आहे, ईअं न कयो। इन खे अदब कयो, उनजे ॿारनि खे पढ़ायो ऐं उन सां ख़ुशि रहो, उन सां खिलो, उन सां ॻाल्हायो, छो त तव्हांजो हुन सां खिलणु ऐं मुश्कणु बि सदको आहे। ऐं इन खां वॾो जेको सदको दुनिया में को कोन्हे। हाणे इहो त थियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ते अहसान त असांखे नेकीअ जा हुकुम कया अथई, जंहिंमें मां चंद इम्पॉर्टेंट हुन जा हुकुम तव्हांखे ॿुधाया, इंक्लूडिंग ई आख़िर वारो त जेका न्याणी तलाक वठी घर में अचे थी, उन खे जेको तव्हां खारायो था, इहो वॾे में वॾो अफ़ज़ल सदको आहे। उन खां पोइ असांखे केतिरनि शयुनि खां रोकियो अथसि, जंहिंखे मुनकर चइजे थो। ॿियो अहसान आहे असांजे मथां त असांखे वाज़िब करे ॾिनो अथसि, बाबा हीउ मुनकर आहे, न कयो। कहिड़ो कहिड़ो? पहिरीं त कानून थो ॾिए। कानून इहो आहे त फ़ैज़ा नही त कुमन शईन फ़इज्तनिबू, चए थो जंहिं शइ खे मां चवां हीउ कतई न कयो त कतई न कयो। वैज़ा अमरतुम बिशईन फ़आतू मिनहू मस्तत, पर जे चवां त हीअ शइ कयो, पोइ तव्हांजे वसार जेतिरी करे सघो। उन में न आहे त 100% थी सघंदो। कॾहिं तव्हां वटि पैसा कोन्हनि, कॾहिं तव्हांजी ताक़त कान्हे, तव्हांजी उमिरि पोड़ी थी वई आहे, पर जंहिं शइ खां मना थो करे न, उन में को ऑप्शन कोन्हे, उन ते 100% रुकणो आहे। लेकिन कंहिं शइ जो अमुर थो करे त हीउ कयो कमु, पर उहो जेको करे सघो जी ताक़त। तंहिंजे करे उन खां पोइ ॿी हदीस शरीफ़ अचे थी त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे ॾिसो न, मुनकर माना शयुनि कहिड़ियुनि खां रोके थो। रसूल फरमायो त जेका क़ौम बि गनीमत में ख़यानत करी उन दिलनि में रोह विझी छॾींदो। माना जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट जा पैसा खाईंदव, रिश्वत कंदव ऐं ठगी कंदव, ग़रीबनि जो राशन खाईंदव, त पोइ उहे माण्हू जेके कमु कनि था उहे डिॼणा हूंदा, हर वक़्तु डिॼंदा। हाणे असां वटि बि ईअं आहे न, सभु आहिनि। पोइ डिॼ छा जो आहे, नेब अची वेंदी, एंटी करप्शन अची वेंदी, या बदनाम थी वेंदासीं वग़ैरह वग़ैरह। त फरमायूं त जेको बि इहो ख़यानत करे थो, उन जे दिलनि में अलाह साईं रोब विझी छॾींदो। ऐं वरी ॿियो छा चए, वल अफ़शा ज़िना फ़ी क़ौमिन इल्ला कुसर फ़ीहिमुल मौत, जंहिं क़ौम में ज़ना वधी वेंदी त उन्हनि में मौत वधी वेंदो। ठकाठक वेंदे 40 साल विया, 45 साल, 30 साल, दिलि जो दौरो, ॿियूं तकलीफ़, मौत वधी वेंदा। ऐं उन खां पोइ चए थो त वला नक़स क़ौमुन मिकियाल वल मीज़ान इल्ला कुतिया अनहुम रिज़्क़, ऐं जेको माप ऐं तौर में ठगी कंदो त उन्हनि जो अलाह पाक चए थो त उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो, माना रिज़्क़ तव्हांखे कोन मिलंदो। ऐं जेका क़ौम नाहक़ सां फ़ैसिला कंदी, जीअं कोर्टुनि में जेको हले पियो थो, त उन में क़त्ल ऐं ग़ारत आम थी वेंदो। जॾहिं कोर्ट में फ़ैसिलो हक़ सां न थींदो, ऐं जेकॾहिं उते रुश्वत हलंदी ऐं 20-20 साल शुनवायूं मिलंदियूं, त पोइ त क़त्ल थींदा। हाणे त माण्हू जेके आहे न, कोर्ट जे आसिरो त अथनि ई कोन। हाणे कंहिंजो क़त्लु थियो आहे न, बसि उहो बदिलो ई क़त्लु करे वठंदा। न त जेकॾहिं कोर्ट उन्हनि खे महीने ॾेढ में फांसी ॾेई छॾे, त उनजूं दिलियूं थधियूं थींदियूं, नथो थिए। हाणे त जेको ऐं वकील बि हिन में ज़िमेदार आहिनि, त तव्हांखे ख़बर आहे त क़ातिल हाणे ॾोकड़नि जे करे वता हुनजो शुनवायूं चऊं था, शुनवाई हलायूं था, वरी शुनवाई हिते, वरी शुनवाई हिते, वरी शुनवाई हिते, 10-10 साल पिया हलायो ऐं हुनखे सज़ा कान थी मिले। पोइ इहो ई थींदो जेको अॼुकल्ह हालत आहे। हींअर छा पियो थो सिंध में हले, क़तल मथां क़तल पैदा थियनि, धाड़नि मथां धाड़ा पैदा थियनि, अॻुवा मथां अॻुवा पैदा थियनि, छो त इंसाफ़ कोन्हे न, इंसाफ़ न ॾींदो। ऐं उन खां पोइ इहो बि आहे त नास अला दीन मलूक, बादशाह जेके हुकुमरान आहिनि, उन्हनि जो जेको दीन आहे, उन्हनि जो जेको रवैयो आहे, उन्हनि जी जेकी ईमानदारी आहे, उन्हनि जी जेकी बेईमानी आहे, अवाम बि ओहिड़ो ई थींदो। रिफ्लेक्शन अवाम में हुकुमराननि जी अचे थी त अवाम बि ओहिड़ो थींदो।
उन खां पोइ ऐं जेका क़ौम अहद खे टोड़ींदी, जेका अहद त उन्हनि ते सन दुश्मन खे मुसलत कयो वेंदो। अहद माना वाइदो करे फिरी वञनि, उन सां जेको आहे सो कंदो, दुश्मन उनजे मथां मुक़ररु कंदो। अलाह साईं फ़रमायो, रसूल साईं आहे। उन खां पोइ अलाह ताला फ़रमाए थो, फलऊ कान मिनल कुरून मिन क़बलिकुम, त जेके तव्हां खां अॻु में जेके माण्हू गुज़री चुका हुआ, उलिल बकिया, अकुल वारा, पैसे वारा, ज़मीनदार, या नहून अनिल फ़साद फिलर, इन्हनि फ़साद करण खां रोकियो छो न माण्हुनि खे। हाणे कंहिंजे मथां ज़िमेदारी आहे? इहे वॾेरनि जे मथां, ज़मीनदारनि जे मथां, इहे जेके हींअर असेंबली में पहुता आहिनि, इन्हनि जे मथां ज़िमेदारी आहे त फ़साद खे रोकनि। इहे धाड़ा रोकड़ा आहिनि, इहे धाड़ेल रोकड़ा आहिनि। हाणे छा आहे त धाड़ेल बि कंहिंजे सपोर्ट ते था निकिरनि न, ऐं उनजो को शेयर त कंहिंखे ॾींदा हूंदा न। हाणे त बाक़ाइदे शायदि अलाए त को इलेक्शन में ख़र्च घणा कया अथनि, हाणे त वठि धाड़ेल शुरू थी विया आहिनि। ऐं बाक़ाइदे धाड़ेल हींअर बेपरवाह थी विया आहिनि, जो गोली हणण में बि देरि कोन था कनि। टंगुनि में गोली हणी वीडियो रिलीज़ कंदा त मारियो अथऊं हाणे अचो, इहा हालत थी आहे। त इन में ॾोह कंहिंजो आहे? क़ुर थो चए, फलौला कान मिनल कुरून मिन क़बलिकुम उलिल बकिया। उलिल बकिया माना पैसे वारा, असर रसूख़ वारा, या नहून अनिल फ़साद फिलर, इहो जेको ज़मीन में उनखे छो न रोकियूं? इला कलीलन, पर चंद आहिनि नेक शख़्स, असीं न सभु ख़राबु आहिनि। विमन अंजईना मिनहुम, त उहे जॾहिं बि अलाह जो अज़ाब ईंदो त उहे नेक शख़्स, उहे नेक वॾेरा, उहे नेक सियासतदान जेके इन खे बुरो सम्झनि था ऐं बाक़ाइदे हिमत करे इन बुराई खे रोकण जी कोशिशि कनि था, त जॾहिं अलाह जो अज़ाब ईंदो अंजईना मिनहुम, त अलाह चए थो मां इन्हनि खे इन अज़ाब मां बचाईंदुसि। वतब लज़ीन ज़लमू मां उतरिफ़ूफ़ी, बाक़ी जेके ज़ुल्म कनि था त उहे जेके आहिनि से जेके तव्हां में पैसे वारा आहिनि न, उनजे पोयां हलनि था। वकानू मुजरमीन, मुजरम आहिनि। तंहिंजे करे माना इहे पैसे वारनि जो छा मतिलबु आहे? इन जो मतिलबु आहे त ताक़त वारा, वज़ीर, कबीर, ऐं इहे जेके जॾहिं उहे चोरियूं कंदा, उहे रिश्वतूं खाईंदा, त पोइ वतब लज़ीन ज़लमू, पोइ इहे जेको ज़ुल्म माण्हुनि सां कनि था, इहे उन जे पोयां था हलनि। ऐं वकानू मुजरमीन, ऐं इहे मुजरम हूंदा। जी ब्रेक वठूं था। जी अस्सलाम वालेकुम। वरी मां हाज़िर थियो आहियां ऐं अलाह कंदो तव्हां हिनखे कन ॾेई ॿुधंदा हूंदव। अलाह फ़रमाए थो त फलम्मा नसू मां ज़ुक्रू बि औज़ु बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन खे चए थो क़ुर खे ज़िक्र, चए थो जॾहिं माण्हू हिन खे विसारे छॾींदा। विसारण जो मतिलबु त इहो मालूम न कंदा त हे चवे छा थो, इन खे विसारणु चइबो आहे। चुमंदा, मथे ते रखंदा, कसम खणंदा, पर इहो मालूम न कंदा त हिन में आहे छा। हीउ अलाह असां सां गुफ़्तगू थो करे, त इहो मालूम न कंदा त अलाह चवे छा थो। इहा ॻाल्हि आहे। त चए थो जॾहिं इहे विसारे छॾींदा हिन खे बि, त पोइ जॾहिं मां अज़ाब ॾींदुसि, अंजई न लज़ीन यनहाउन सू, त उहे माण्हू हिन मुआशिरे में जेके बुराईअ खां रोकींदा हुआ ऐं ज़ालिमनि सां हथु अटकाईंदा हुआ, उन्हनि खे असां इन अज़ाब खां बचाईंदासीं। व अख़ज़न लज़ीन ज़लमू बि अज़ाब बईसिन, बाक़ी जिन इहो ज़ुल्म कयो, शिरक था कनि ऐं इन्हनि धाड़ेलनि खे सपोर्ट था कनि, रिश्वत वारनि खे सपोर्ट कनि था, त पोइ इन्हनि जी असां पकड़ कंदासीं बुछड़े अज़ाब सां। बिमा कानू यफ़्सुकून, छो इन्हनि फ़ुस्क ऐं फुजूर इख़्तियार कयो। वरी अलाह ताला मौलवियुनि ऐं आलिमनि सां बि ॻाल्हाए थो, चए थो लौला यनहाहुमुल रब्बानियून वल अहबार अन कोलहिमुल इस्म अकलहिम सूद। चए थो घटि में घटि आलिम बि त एक्टिव थी वञा न। उन हे कंहिं ज़माने जी अलाह सां ॻाल्हि थो करे, पर लॻे त असां ते थो। हाणे असां पंहिंजे मदरसनि में वेठा आहियूं, चुप करे वेठा आहियूं, नई अल मुनकर कयूं कोन था। वधि में वधि कंदासीं त अमुर बिल मारूफ़, जेको तबलीग जमायत वारा कनि था, भाई निमाज़ पढ़ो, भाई बिस्मिल्लाह, भाई ये करो, भाई करो, भाई हे जेके ज़ुल्म थियनि था उनजे ख़िलाफ़ु एक्शन केरु कंदो जे तव्हां भाई पिया कंदा वठंदव। हा, लखनि जे तइदाद में भाई कयो था। हालांकि इहो तबलीग जो कमु करणु जेको अमर बिल मारूफ़ आहे, मां तव्हांखे क़ुर मां साफ़ करे ॾसियो आहे त इहो सिर्फ़ु माज़ूरनि जो कमु आहे। नाबीन, मंडा, पोड़ा, बीमार ऐं अहिड़ा सफ़ा ग़रीब, चिच ग़रीब जेके ॾींहं जो कमाईंदा त राति जो खाईंदा, इन्हनि जो कमु आहे। ऐं इहा तबलीग पाड़े में थींदी,
लेकिन ॿियनि माण्हुनि खे बुराईअ खां रोकणो आहे, पोइ चाहे ज़बान सां रोकियो या हथ सां रोकियो। त अलाह फरमाए थो त पोइ छो न रोकियो इन्हनि आलिमनि ऐं इन्हनि बुज़ुर्गनि अन कोल हिमुल इस्म, इहो जेको गुनाह जो कमु कंदा, गुनाह जूं ॻाल्हियूं, उहो अकल हिमुल सूत जेको हराम खाईंदा हुआ, व्याज खाईंदा, लबे समा कानू यसनऊन, बुछड़ियो हो जेको इन्हनि इहो कमु कयो। अलाह ताला त इल्ज़ाम इन्हनि खे थो ॾिए न। तंहिंजे करे हिन ते हदीस शरीफ़ में अचे थो, रसूल फरमाए थो त मा मिन रजुलिन यकून फी क़ौमिन युमल फीह बिमासी, चए थो त को बि अहिड़ो माण्हू न आहे जो कंहिं क़ौम में रही गुनाह हरामनि कंदो हुजे ऐं क़ौम हुन जे गुनाह खे रोकण ते क़ादिर हुजण जे बावजूदु तब्दील न करे। याने जेकॾहिं मां में रजुलिन यकून फी क़ौमिन युमल फी मासी, जेकॾहिं बुराई करे थो, यक़दरून अला ऐं युगैरू अलई फला युगैरू, ऐं क़ौम खे ताक़त आहे त हुनखे रोकिन, बुराईअ खां नथा रोकिन, इला असाबहम अल्लाह बि अज़ाबिन में क़बिल यमूतू, त पोइ अहिड़ी क़ौम खे, अहिड़नि पुलिस वारनि खे, अहिड़नि जजनि खे जेके बुराईअ खां रोकण जे लाइ एक्टिव रोल अदा नथा कनि, त अलाह फरमाए थो मरण खां अॻु में हिनखे अज़ाब मिलंदो। रसूल फरमाए थो त इन अलाह तजावज़ ली अन उम्मती, हे मां ॾिसो मां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियां थो, तंहिंजे करे मां हाणे जा तव्हांखे रेफरेंस कोन थो ॾियां, छो त लिखिया पिया आहिनि। मिसाल तौरु हेठां लिख सही बुख़ारी जिल्द अवर हदीस नंबर 2382 वग़ैरह, ऐं कंहिं चयो आहे अन अबी हुरे रज़ी अला अनहु काल काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे मां कोन थो पढ़ां छाकाणि त इहे स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचनि था। चए थो त इन अलाह तजावज़ ली अन उम्मती, फरमाई त मुंहिंजी अलाह ताला माफ़ु कई आहे हिकिड़ी शइ मुंहिंजे उम्मत खां, दरगुज़र थो करे। कहिड़ी? मां वस वस्त बिही सुदूर हा, चए थो जेकॾहिं दिलि में का हिननि जे बुराई पैदा थिए थी, मालम तामल, जंहिं ते अमल कोन था कनि, ओ त कलम या ज़बान ते नथा आणनि, त उहो माफ़ु आहे। छो त जेकॾहिं तव्हांजे दिलि में का बुराई पैदा थिए थी ऐं ज़बान ते चई बि ॾिनव, त इहा बि अमल में अची थी, उहो उन ते बि हिसाबु थींदो। पर चए थो जेकॾहिं तव्हांजे दिलि में अहिड़ी का बुराई अचे थी, पर तव्हां न अमल कयो आहे, न उन बाफ़ ॿाहिरि कढी अथव, त अलाह पाक इन विसवेसे खे इन ते जेको आहे पकड़ कोन कंदो, फरमायो रसूलुल्लाह। हाणे इहे त अची विया जेके नबी करीम असांजे मथां अहसान आहिनि। हाणे अचूं था त असांजे मथां कहिड़ा वाजिबात आहिनि अहिड़े प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में। क़ुर में अलाह ताला फरमाए थो फल्लज़ीन आमनू बिही व अज़रू व नसरू वतबऊ नूर लज़ी उनज़िल महू उलाइकुल मुफ़्लिहून, माना 4 असांजे मथां वाजिबात आहिनि। कहिड़ो? आमनू बिही, अज़रू, नसरू, वतबऊ नूर लज़ी उनज़िल महू। हाणे इनखे वारे वारे सां इनखे कयूं था। पहिरियों त आमनू बिही माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ते ईमान आणिणो आहे ऐं उन्हीअ जे हुकुमनि ते असांखे इतबा करणी आहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो क़ुर में, वमा कान ले मोमिनियूं वला मोमिनतिन, चए थो इहो मोमिन ऐं मोमिनाणीअ जो शान नाहे, इज़ा कज़ अल्लाह रसूल अमरनि, जॾहिं अलाह ऐं अलाह जो रसूल को हुकुम ॾिए थो, ऐं यकून लहुमुल ख़ियरत मिन अमरहिम, त पोइ उन में को ऑप्शन कोन्हे जो तव्हां उन खे छॾे को ॿियो कमु कयो। वमई यसिल्लाह रसूल, जेको नाफ़रमानी कंदो अलाह अलाह जे रसूल जी, फ़क़त ज़ल ज़लालन मुबीना, त इहो गुमराह थियो सख़्तु गुमराहीअ में। माना जेकॾहिं अलाह जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिए या अलाह हुकुम ॾिए, त को ऑप्शन कोन्हे, इहो करिणो आहे, मुंहिंजो अल्टरनेट को कोन्हे। तंहिंजे करे कंहिं बि मोमिन मर्द ऐं मोमिनियाणीअ खे इहो कमु ई न खपे त जेकॾहिं हुकुम अचे थो त वरी उन में का चूंड कनि त हीअ कयां या हीअ न कयां। उन खां पोइ वरी ॿियो अचे थो, इन मां कान कौलुल मोमिनीन, ऐं मोमिननि जी त इहा ई अमल आहे, अहिड़ा ई कौल आहे, इज़ा दू इलाह व रसूल हू रसूल ई, जॾहिं उन्हनि खे सॼो वञे थो अलाह ऐं अलाह जे रसूल ॾे, यहकुम बैनहुम, त तव्हांजे विच में इहे फ़ैसिलो कंदा, ऐं यकूलू, त चवनि था समेना, असां ॿुधो, व अताना, असां हिन ते अमल कंदासीं, व उलाइकुल मुफ़्लिहून, त पोइ कामयाबु आहिनि। माना जेकॾहिं अलाह ऐं अलाह जो रसूल तव्हांखे को कमु चवे थो त तव्हां चवंदव त असां ॿुधो आहे ऐं हाणे असां इन जी इताअत कंदासीं, ऐं पोइ चए थो मुस्लमान आहिनि, इहे पंहिंजो फलाह पाईंदा। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो फला व रबिक ला युमिनून, तव्हां ईमान
तव्हां ईमान वारा नाहियो, अलाह चयो मूंखे रब जो कसम आहे तव्हां मोमिन नाहियो, हता युहकमूक फीमा शजर बैनहुम, जॾहिं तव्हांजे विच में को फॾो आहे उनजो तव्हांखे फ़ैसिलो करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिमा क़ज़ई, पोइ दिलि में उहा तकलीफ़ न महसूसु कयो त हीउ फ़ैसिलो मुंहिंजे ख़िलाफ़ु वियो आहे, युसलीमू तस्लीमा, ऐं खंदा पेशानीअ सां उन अलाह जे रसूल जे फ़ैसिले खे क़बूलु कयो। इहो आहे असांजे मथां वाजिबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। अलाह फरमाए थो या लज़ीन आमनू अतीउल्लाह व अतीउ रसूल, चए थो अलाह ऐं अलाह जे रसूल जी इताअत कयो, व उलिल अमुर मिनकुम, उन खां पोइ जेके तव्हांजे मथां हुकुमरान थियनि था उन खे। पर फ़इन तनाज़ुतुम फ़ी शयन, पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजा हुकुमरान अदूल न आहिनि, अदुल कोन था कनि, चोर आहिनि, रुश्वत था खाइनि, पहिरीं वटि कुझु कोन हो, हींअर वटि अरबनि जूं प्रॉपर्टियूं आहिनि, त पोइ इन मामले में फ़रुद्दू इलल्लाह व रसूल, त पोइ इन्हनि जे मामले खे वरी क़ुर ऐं सुनत ते खणी अचो त इन्हनि सां छा थियणु खपे। पोइ इन्हनि जो जेको आहे सो हुकुम वाजिबु कोन्हे मञणु। इन कुंतुम तुमिनून बिल्लाह व यौमिल आख़िर, जेकॾहिं इहो कमु तव्हांखे करिणो आहे, जेकॾहिं तव्हां अलाह ते ऐं आख़िर जे ॾींहं ते तव्हांखे यकीन आहे ऐं मञो था। ज़ालिक ख़ैरू अहसन तावील आहे, इहो जेको तव्हां एक्शन कंदव इहो बहितर ऑप्शन आहे ऐं बहितर एक्सप्लेनेशन आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सही बुख़ारी में, मन अतानी, जंहिं मुंहिंजी इताअत कई, मुंहिंजो चयो मञो, फ़क़त अता अल्लाह, उन अलाह जी इताअत कई। व मन असानी, जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई, फ़क़त असल्लाह, उन अलाह जी नाफ़रमानी। व मन अता अमीरी, जंहिं मुंहिंजे अमीर जी इताअत कई, फ़क़त अतानी, तंहिं मुंहिंजी इताअत कई। व मन असा अमीरी फ़क़त असानी, जंहिं मुंहिंजे अमीर जी नाफ़रमानी कई, बसि उन मुंहिंजी नाफ़रमानी। हाणे त अमीर कंहिंखे थो चइजे? अमीर उहो आहे जेको अवाम पाण में गॾिजी ऐं उन जेको आहे सो हिकिड़ो अमीर मुक़ररु कनि ऐं अवाम जी मर्ज़ी सां थींदो, लेकिन उहो शख़्स नेक तरीन हूंदो। जेके बि अमीर थिया, जेके बि ॾिसो हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान खां वेंदे एंड ताईं हज़रत अलीअ खां वठी, इहे सभु नेक शख़्स आहे। त तव्हां में अमीर उहो थींदो जेको तमामु घणो नेक शख़्स हूंदो, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदड़ हूंदो, ग़रीबनि जी मदद कंदड़ हूंदो, सादी ज़िंदगी गुज़ारींदो, नंढड़े घर में रहंदो, इहो अमीर आहिनि। ऐं जेको आहे सो त इन्हीअ जे बारे में फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अज़रू माना हुनजी रेस्पेक्ट करणु, हुनखे बुज़ुर्ग सम्झणु, वॾो सम्झणु, उहो असांजे मथां वाजिबु आहे। अलाह ताला फरमाए थो, या अल्लज़ीन आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौत नबी, तव्हां पंहिंजे आवाज़ खे नबी कंदे आवाज़ खां बुलंद न कयो, मथे न कयो। वला तजहर लहू बि कौल क जहर बाहिद कुमल बाद, इन रड़ करे हुन सां न ॻाल्हायो जीअं तव्हां ॿियनि सां ॻाल्हायो था। पर हिते ॿी माना आहे, हिते माना आहे त जेको अलाह जे रसूल तव्हांखे हुकुम ॾिए थो उन खे साइंस ऐं अकुल जे बुनियाद ते रिजेक्ट न कयो त न हीउ ईअं न आहे, इहो सही न आहे, हिन खां वधीक हीअ शइ सही आहे। अलाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले ऐं हुकुम खां पोइ त हीउ कयो, हीउ न कयो, इन खां वधीक का बहितर हुकुम कोन थो थी सघे, चाहे साइंस जे बुनियाद ते ऐं चाहे मुआशिरे जे बुनियाद ते, इहो न कयो। जे ईअं कंदव, छो त अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ां कोन थो करे। क़ुर में अचे थो न, वमा यंतुक अनिल हवा इन हू इला वही यूहा, रसूल पंहिंजे लफ़्ज़ मां पंहिंजे तरफ़ां हिकु लफ़्ज़ कोन थो चए, हर लफ़्ज़ चवे थो जेको अलाह हुनखे वही थी मोकिले। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़ैसिला अलाह जा फ़ैसिला आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां चओ था त अलाह जो फ़ैसिलो सही न आहे, इन खां वधीक ही बहितर हो, त पोइ इहो जाइज़ कोन्हे। अनतहबत आमालकुम, जे ईअं कंदव त पोइ तव्हांजा सभु अमल चट, निमाज़ूं चट, सदका चट, अंतुम ला तशरून, तव्हांखे ख़बर न पवंदी त तव्हांजे जेके अमल ऐं जेके नेकियूं कयूं अथव उहे ज़ीरो थी वियूं आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ी ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त इन में अचे थो त पंहिंजो हज़रत किताद अल अंसारी रज़ी अला अनहु रसूल खां पुछईं त सुइल अन सोम इसनैन, चईंसीं मां सूमर जो रोज़ो थो रखां, त पाण चयो त बिल्कुलु इहो रखो, छो फ़काल फ़ी ही वुलत फ़ी उनज़िल अलई, चए मां सूमर ॾींहुं ॼाओ आहियां ऐं उन ई ॾींहुं मुंहिंजे मथां वही नाज़िल थी आहे सूमर ते। माना त हे जेको असां ईद मीलाद कयूं था, इस्लाम में सिर्फ़ु ईद मीलाद आहे सूमर जो रोज़ो रखणु। माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मां उन ॾींहुं ॼाओ आहियां, भली रख सूमर जो रोज़ो,
माना शुकुरु कर अलाह जो, त माना हक़ीक़त में हे जेको महीने साल में हिकिड़ो दफ़ो वठी था बल्ब ऐं कयूं, इन्हीअ खां जेको शरीयत चवे थी त तव्हां सूमर ॾींहुं रोज़ो रखो, त अहिड़ी तरह तव्हां 52 दफ़ा साल में नबी करीम सलाम जो ॼमण जी ख़ुशी कंदव रोज़ो। इस्लाम में ख़ुशी आहे ई इबादत सां, ट्रिपनि ॾियण सां कोन्हे, ऐं पंहिंजो गुलनि करण सां ऐं फंक्शन करण सां कोन्हे। इस्लाम जी ख़ुशी आहे निमाज़ पढ़ण सां, नफ़िलनि पढ़ण सां, अलाह ताला जो जेको अदा कजे थो, निमाज़ आहे, रोज़ो आहे, त पाण सलाहु वसलम फरमायो त रखु सूमर जो रोज़ो, छो त फ़ी वुलद, छो त उन ॾींहुं मां पैदा थियो आहियां, व फ़ी उनज़िल अलई, ऐं इन ॾींहुं मूं ते वही आई आहे, त इन करे 2 फंक्शन आहिनि, ॿिन्ही जी ख़ुशी मल्हाए कीअं रोज़ो रखे। इहो आहे असुल ईद मिलाद मुस्लमाननि जो, जंहिंखे माण्हुनि विसारे छॾियो आहे। ऐं ॿियो जेको आहे सो इहे हिंदुनि जे रस्मुनि खे ॾिसी अहिड़े तरीक़े ते कमु, ईसाई वरी हज़रत ईसा जी मल्हाईंदा आहिनि न बर्थडे 25 डिसेंबर ते, असां उन जी कापी कई आहे, छो त अंग्रेज़ हिते हूंदा न इंडिया पाकिस्तान, पोइ वरी असां इन में शुरू थी विया आहियूं। हालांकि असांखे रोज़ो रखणु खपे। अलाह ताला फरमाए थो, या इहो नास, ए इंसानो, कद जातकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम, तव्हां वटि अलाह जी तरफ़ां हीअ हिकिड़ी कोर्स जो किताबु आयो आहे, कोर्स जो किताबु जंहिंमां तव्हांजो पेपर थिए थो। लफ़्ज़ी तर्जुमा तव्हां वटि हिकिड़ी वाज़ नसीहत जो किताबु आयो आहे, पोइ शिफ़ा लिमा फ़ी सुदूर, हिन जा फ़ाइदा आहिनि त हीउ दिलनि जी बीमारीअ खे बि दूरि थो करे। पोइ हुदऊं, हिन में हिदायत आहे त पेपर कीअं कयो, कीअं ॻाल्हायो, कीअं उथो, कीअं वेहो, कीअं माउ पीउ जा कीअं हक़ अदा कयो। तव्हां जॾहिं माउ पीउ जो हक़ अदा कयो था, उन में तव्हांखे मार्क मिली थी वञे। जेकॾहिं तव्हां हक़ नथा कयो त वरी नेगेटिव मार्कूं थियूं मिलनि। आख़िर में पास थियण जो पर्चो इते थो थिए, ऐं सभु कोर्स हितां कीअं ख़बर पए त माउ पीउ सां मां कीअं हलां। हिते चए थो माउ पीउ खे उफ़ बि न चओ, उफ़ बि न चओ। उफ़ छा आहे? उफ़ माना जेकॾहिं पीउ चवे ॾींहं जो चए त बाबा मूंखे त लॻे थो राति थी वई आहे, चए न बाबा न न चरियो आई छा ॾींहुं आहे, इहो उफ़ आहे। छो त माना एॾी पोड़े खे उमिरि ते पहुची वियो आहे जो हू हींअर ॻाल्हियुनि खे नथो सम्झे, त माना हाणे तव्हां हुनखे टोकींदव चवंदो चरियो, चवंदो अड़े बाबो त चरियो थी वियो आहे, अलाए कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे, इहो गुनाह आहे। अलाह चए उफ़ न चओ, माना पेपर में इहा लिखियलु आहे त माउ पीउ सां। हाणे जेकॾहिं तव्हां इहो ईअं कंदव त इन सुवाल ते त तव्हांखे नेगेटिव मार्कूं मिली वेंदियूं, पाण त ओवरऑल तव्हां फेल बि थी सघो था। त चए थो त हीअ शफ़ा आहे, छो त जेकॾहिं तव्हां हिन ते हलंदो त पेपर बि तव्हांजो सुठो थींदो, ऐं तव्हांजे दिलि में बि शफ़ा ईंदी। हुदऊं, ऐं हिन में डायरेक्शन आहे इहो पेपर कीअं हल कंदव, उहो रहमत लिल मोमिनीन, ऐं इन क़ुर जे रस्ते तव्हां मोमिननि जे लाइ रहमत बि आहे। पोइ चओ कुल बिफ़ज़लिल्लाह बिरहमती फ़बिज़ालिक यफ़रहू, चए थो पोइ अहिड़ो अलाह तव्हांखे फैसिलिटी क़ुर जी ॾिनी आहे, अहिड़ी फैसिलिटी ॾिनी अथई जंहिंमें तव्हां आसानी सां पास थी सघो था, पेपर करे सघो था, इन ते तव्हां ख़ुशि थियो। उहो ख़ैरुनि में मां यजमाउन, हीउ जेको आहे न, इहो जेको माल गॾु कयो था उन खां हीअ वधीक ख़ैरु आहे, छो त इहो तव्हांजी जान हिन पेपर मां तव्हां जान अची वेंदी, आख़िर ताईं बचंदो। हीअ ज़िंदगी अरसो थोरो आहे। अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि कढी चई जेतिरो पाणी घणो आहे न जे मथां, चयूंसीं बसि इहे चंद फुड़ा हूंदा, चई इहा आहे हिन दुनिया समुंड आख़िर जी ज़िंदगी। जी ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंसान जे मथां 4 अहसान ऐं असांजे मथां 4 वाजिबात आहिनि जिन जो ज़िक्र कयूं था। ऐं हींअर हले पियो त हुन जी इज़त करणु, जी बुज़ुर्गीअ खे मञणु ऐं हुन जे हुकुमनि ते हलणु। हदीस शरीफ़ में अचे थो सुनन अबी दाऊद बिस्मिल्लाह रहमान रहीम काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकुम बि सुन्नती, चए थो मुंहिंजी जेका सुन्नत आहे न उन खे तव्हांखे हलणु खपे। छो त सुन्नत छा आहे? हिन थ्योरीअ जे किताब ते प्रैक्टिकली अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमल करे ॾेखारियो आहे, तंहिंजे करे ॿई क़ुर आहिनि। हीअ क़ुर आहे, हीअ उन जी एक्सप्लेनेशन आहे। ऐं चए इन ते हलो व सुन्नतुल ख़ुलफ़ाए राशिदीन महदीन, ऐं जेके मुंहिंजा 4 या जेके ख़लीफ़ा गुज़रिया आहिनि राशिदीन, उहे बि मुंहिंजी सुन्नत जी रिफ्लेक्शन। तंहिंजे करे जेकॾहिं उन खे कमु कयां त इहा बि मुंहिंजी सुन्नत जो हिसो आहे। तमसकू बिहा, इन खे चंबड़ी पओ। पर पोइ छा आहे त दुनिया में ठग मिलंदव जेके तव्हांखे इन खां हटाईंदा, त पोइ जॾहिं हटाइनि न त चंबड़ी त पओ,
पर अज़ू अलैहा बि नवाज़े त पर इन सुनत में ॾंद विझिजो, छो त माण्हू छिकींदव न, जॾहिं कंहिंखे छिकबो आहे न पोइ टंगुनि खां त पहिरीं हथु विझंदो रसीअ में, पर ॾिसंदो अञा घणो था छिकींदो रसीअ में चकु भणी वेही रहंदो। इहा को मुहदिसातुल उमूर, तव्हांखे ठग मिलंदा जेके तव्हांखे दीन में नयूं नयूं कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, जेके चए थो न सुनत में हूंदियूं, न क़ुर में हूंदियूं, न हदीस में हूंदियूं। ऐं इन कुल मुहदसिन बिदा, इहे बिदअतूं आहिनि, इहे बिदअतूं आहिनि। इन ते बि मुंहिंजो प्रोग्राम शायदि थियो हूंदो। कुल बिदअतनि दलाला, हर बिदअत दीन में नई ॻाल्हि जेका क़ुर ऐं रसूल ऐं सुनत में न आहे, इहा गुमराही आहे, ऐं सभु गुमराहियूं जहन्नम में वेंदियूं। हाणे छा आहे त कुझु शख़्स आया जेके अचे चवणु लॻा त बाबा मां त हाणे अलाह जो दीन जो एॾो कमु कंदुसि जो मां जेको आहे सो मां गोश्त बि न खाईंदुसि। ऐं मां चए थो ॿिए चयो त बसि मां सॼी राति निंड कंदुसि ई कोन। ऐं कंहिं चयो त मां शादी बि कोन कंदुसि। ऐं ॿिए वरी चयो त मां बसि रोज़ो रखां थो, ऐं मां सफ़ा हर रोज़ु कोन रोज़ो जेको आहे न सो ख़तमु कंदुसि, यानी इफ़्तारी कंदुसि। त इहा जो ॻाल्हि रसूल सलाम वटि पहुती त छा थो चए पाण सलाह सां, मां बाल अक़वामिन, चई केरु माण्हू आहिनि, इन्हनि खे छा थियो आहे जो अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था, यकूलुन कज़ा व कज़ा, त हीअं कंदासीं हीअं कंदासीं, ला किनी चए लेकिन मां उसली, ऐं निमाज़ बि पढ़ां थो, व अनाम मां निंड बि कंदो आहियां, मां असूम व उफ़्तिर, रोज़ो रखां थो ऐं रोज़ो इफ़्तार बि कयां थो, अतज़व्वज निसाई, ऐं मां औरतुनि सां शादी बि कयां थो, फ़मन रग़िबन सुनती, जेके मुंहिंजी इन सुनत ते नथो हले पर लई समिनी, इहे मुंहिंजी क़ौम में ई कोन्हे को। तंहिंजे करे इहे जेके चऊं था त हेॾा वॾा पीर आहिनि साईं, बसि सॼी राति जेको आहे सो छा चवंदा आहिनि त इशा जे वुज़ू असां 40 साल फजुर जी निमाज़ पढ़ी, माना सुतो ई कोन। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त हीअ हदीस शरीफ़ रसूल फरमाए थो जेको चए थो मां सुम्हंदो बि आहियां, पोइ जेको इहो तंहिंजे करे इहो अलाह जे वलियुनि ते कूड़ आहिनि, इहे हथनि बि ठोकिया अथनि, इहे उन ते कूड़ हया अथनि, इन ते का अथेंटिसिटी कान्हे जंहिंजे नाले इहो चवनि था अलाह आलम। उन खां पोइ रसूल सलम फरमाए थो त इनी फ़रत कुमल हाउज़िन, चए थो त मां जेको आहे सो हौज़े कोसर ते पंहिंजो तव्हांजे आॾो बीठो हूंदुसि, ऐं जेको बि शख़्स मुंहिंजे मूं वटां गुज़रंदो उहो उतां पीअंदो, ऐं उन पीअण खां पोइ लम यज़मा अबदा, पोइ उनखे सॼे क़यामत जे जेको ॾींहुं टाइम आहे उन में उञ कान लॻंदी। लेकिन कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जेके उन्हनि खे ॾंडा हणी पोइते कंदा, हालांकि उनजे चहिरे मां वुज़ूअ जा निशान नज़र ईंदा, त चए थो त पंहिंजो त मां पुछंदुसि त मां चवंदुसि त हे त मुंहिंजी उमत जा माण्हू आहिनि, तव्हां हिनखे फ़रिश्तो पोइते छो था मोटायो? त उहे चवंदा इनक ला तदरी मां अहदसू बादक, त चवंदा ही उहे शख़्स आहिनि जिन कूड़ियूं हदीसूं कोठियूं ठाहियूं ऐं हिननि जेको आहे सो बिदअतूं शुरू कयूं दीन में तव्हां खां पोइ। अकूल त मां चवंदुसि सुहकनि लिमन गैर बादी, चए थो त मां जेको आहे सो इहे परे थियनि जंहिं मूंखां पोइ मुंहिंजे सुनत में ऐं मुंहिंजे कमनि में तब्दीली करे ऐं नई शइ पैदा कई। तंहिंजे करे हौज़े कोसर ते पाणी बि हुनखे फ़रिश्ता पियणु कोन ॾींदा जेको बिदअतूं करे थो। वरी साॻी ॿी हदीस में सही बुख़ारी में साई ॻाल्हि अचे थी, चए नबी साईं फरमाए थो त मुंहिंजी उमत मां कुझु माण्हू मुंहिंजे साम्हूं क़यामत जे ॾींहुं ईंदा, पर हौज़े कोसर खां वेझो करिया न वेंदा, परे कया वेंदा। त मां चवंदुसि यार बि हे मुंहिंजी उमत जा माण्हू आहिनि, त जवाबु ईंदो तोखे इन्हनि जो इल्मु कोन्हे जो इन्हनि माण्हुनि तोखां पोइ बिदअतूं कयूं, नयूं ॻाल्हियूं पैदा कयूं ऐं हे माण्हू दीन खां फिरी विया। क्लियर ई आहे। तंहिंजे करे रसूल सलम फरमायो आहे त काल अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अनहुमा कुल बिदअतुन ज़लालतुन, चए थो जेका बि दीन में नई ॻाल्हि कई थी वञे जेका मौजूदु न आहे इहा गुमराही आहे। इन राह नास हसना, भली माण्हू हिनखे नेक सम्झंदा वॾी का फज़ीलत वारी आहे, इहा गुमराही आहे। तंहिंजे करे जेको इहो बिदअतूं कंदो या बिदअतूं ईजाद कंदो त अलाह जे रसूल सां फरमाए थो ला यक़बुलुल्लाह लिसाहिब बिदअत सौमऊं वला सलात, न इन जो रोज़ो क़बूल थींदो, न उनजी निमाज़ क़बूल थींदी, वला सदक़तन, न उनजो सदको क़बूल थींदो, वला हजन, न को हज क़बूल थींदो, वला उमरतन, न उमिरो क़बूल थींदो, वला जिहादन, न उनजो जिहाद क़बूल थींदो, वला सरफ़ऊं वला अदलन,
यख़रुज मिनल इस्लाम, इहे इस्लाम मां ईअं निकिरी वेंदा कमा तख़रुज शहरत मिले, जीअं जी अटे मां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। तंहिंजे करे असां वटि ठग आहिनि जेके बिदअतूं कराइनि था ॾोकड़नि जे लाइ, चंदनि जे लाइ। छो त जेकॾहिं हिन क़ुर ते हलणु, क़ुर जी ॻाल्हियुनि ते, इन में त को बि चंदो कोन्ह थींदो। तंहिंजे करे चवंदा हे हीअं साईं हीअं थो करे, हीअं कयो, तंहिंजे करे इन खां बचो। तंहिंजे करे हज़रत सुफ़ियान सोरी फरमाए थो अल बिदअत अहब इलल इब्लीस मिनल मासियत। चए थो हिकिड़ो माण्हू बुराई करे थो न, उन खां बि हुनखे बिदअत वॾी प्यारी आहे। छो त मासियत युता मिना, जेकॾहिं को पंहिंजो गुनाह करे थो त उन खां माफ़ी थो वठे, वरी बिदअत, पर बिदअत खे त दीन सम्झी थो करे, ला युता मिना, उन तौबा ई कोन थो करे, तंहिंजे करे हुनखे वधीक प्यारी आहे। छो त माण्हू सम्झे थो त मां को नेक कमु थो कयां। हाणे अचे थो टियों नसरू, टियों वाजिबु, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद करणु खपे। ठीकु आहे। तंहिंजे करे नबी करीम सलाम फरमाए थो त चवणु लॻो त नबी करीम फरमाए थो मुस्नद अबी शेबा में त ए काश या लई तनी कद लकई ते ख़वानी, चए थो काश मां पंहिंजे भाउरनि सां मिलां। त साहब अर्ज़ु कयो काल या रसूला अलस्तना इख़वान, की असीं तुंहिंजा भाउर न आहियूं छा, ऐं तुंहिंजा असाब के तुंहिंजा साथी? काल भला तव्हां त आहियो, लेकिन चए थो लेकिन उहे माण्हू थींदा जे तव्हां खां पोइ ईंदा ऐं मुंहिंजे मथां ईअं ईमान आणींदा जीअं तव्हां ईमान आंदो आहे, ऐं मुंहिंजी हर ॻाल्हि जी ईअं सचाई कंदा जीअं तव्हां कई आहे, ऐं उहे मुंहिंजी मदद ईअं कंदा जीअं तव्हां कई आहे, पर इहे ईंदा तव्हां खां पोइ। माना असांजो दौरु जेको आहे, माना नबी साईं बि कोन ॾिसंदा, साहब सां बि कोन मिलंदा, लेकिन इहे उहे ई कमु कंदा ऐं उहे मुंहिंजी मदद कंदा जीअं तव्हां कई। फल या लई तनी कद लकई तफ़ानी, चए थो काश मुंहिंजी एॾी उमिरि हुजे हा जो मां उन्हनि सां मिलां हा। माना हीअ ईंदड़ दौरु, माना जेको असांजो दौरु या असांखां अॻियो दौरु, उन जी ॻाल्हि थो करे त मूंखे उहे माण्हू ॾाढा प्यारा आहिनि जिन मूंखे बि कोन ॾिठो ऐं जेके मूंखे कोन ॾिठो, लेकिन उहे सभु उहे कमु कयनि जेके तव्हां मूंसां कया आहिनि। चए थो त काश मां उन्हनि सां मिलां हा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन मां बि असांखे ख़बर पए थी त चए थो रब साईं या दाऊद इना जअना ख़लीफ़तन फिल अर्द, चई मां दाऊद अलैहिस्सलाम तोखे हिन दुनिया ते ख़लीफ़ो थो मुक़ररु कयां। हाणे ख़बर पई थी त ख़लीफ़े जो कमु कहिड़ो आहे। चए थो फ़हकुम बैन नास बिल हक़, तुंहिंजो कमु आहे इंसाननि जे विच में हक़ जो फ़ैसिलो करणु। हाणे जेके कोर्टूं आहिनि इहे ख़लीफ़े जो बदल आहिनि, पर इंसाफ़ कनि था। पहिरीं त इन्हनि जजनि खे शुनवायूं एतिरियूं ॾियणी न खपनि। छो त ॾिसो हिकिड़ो माण्हू आहे किथां हले थो, रोज़ु अचे थो, पंहिंजा कमकार छॾे, सॼो ॾींहं जी हुनजी जेका मज़दूरी आहे उहा कोन थो वठे, वरी वेठो आहे कन कढियो पथर जे बेंचुनि ते, वरी साईं जॾहिं हुनजो हले। इहो छा आहे? इहो कहिड़ो निज़ामु आहे? मां चवां थो अहिड़ी जज जी नौकिरी जाइज़ ई कान्हे का, जेकॾहिं तव्हां जल्दी इंसाफ़ नथा ॾेई सघो। तंहिंजे करे इहो सिस्टम थियणु खपे जेको आहे सो इस्लामी सिस्टम थियणु खपे, जंहिंमें वकील ॿकील न हुजनि, ॿई अचनि अॼु साम्हूं वेहनि, उहो माण्हू अलाह वारो माण्हू फ़ैसिलो करे वठंदो, हिन में ॾोही केरु आहे। इहो ई सिस्टम आहे न। हे त अंग्रेज़नि जो सिस्टम आहे जेको असीं हुनखे चंबड़ी पियाऊं। त चएसि थो या दाऊद इना जअलनाक ख़लीफ़तन फिल अर्द, ए दाऊद अलैहिस्सलाम असां तव्हांखे हिन दुनिया जो लीडर मुक़ररु कयो आहे, ख़लीफ़ो मुक़ररु कयो आहे। कमु कहिड़ो करिणो आहे तोखे? फ़हकुम बैन नास बिल हक़, माण्हुनि जे विच में अदल सां फ़ैसिलो कर। छो त माण्हू आहिनि न, हिन में फॾा त थींदा। वला ततबियल हवा, ऐं पंहिंजे ख़्वाहिश ते न हल, बसि मां हिन खे फ़ाइदो ॾियां, हीउ अहिड़ो आहे। फ़युज़िल कन सबीलिल्लाह, जेकॾहिं पंहिंजे ख़्वाहिश ते हलंदे त उहा तोखे अलाह जे रस्ते खां थेड़े छॾींदी। इन लज़ीन यज़िलून अन सबीलिल्लाह, जेके अलाह जे सिधे रस्ते खां थिड़नि था, लहुम अज़ाबुन शदीद, इनखे अज़ाब शदीद थींदो। बिमा नसू यौमल हिसाब, जो इन्हनि क़यामत जे हिसाब किताब ॾींहं खे विसारियो आहे। तंहिंजे करे मां त ॾियां थो त हिन टाइम ते अंग्रेज़नि जे कानून त जज जी नौकिरी करणु, मां त चवां थो, मां त ख़ौफ़ थो थिए, मां कॾहिं बि न कयां जे मूंखे चवनि त थी। मूं चयो बाबा मां न कंदुसि, पर जेकॾहिं मां कंदुसि त अदल इंसाफ़ कंदुसि, पोइ अहिड़ो कंदुसि यादि कंदा तव्हां बि ईअं कयो। बाक़ी नौकिरीअ जे करे जेको आहे सो मई लॉर्ड छा मई लॉर्ड, भई उहो बि त इंसानु आहे। ईअं थोरी आहे ईअं थी वियो कंधु हीअं झुकायो, अंदरि अची अंदरि वकील बि हीअं करे, छा आहे इहो? सजदा था कयो तव्हां।
हुअ लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़, अलाह मोकिलियो आहे पंहिंजे रसूल खे ही क़ुरान ॾेई ऐं कानून इंसाफ़ ॾेई ऐं निज़ाम ज़िंदगी ॾेई ले युज़हिरू अल दीन कुल ई त इन खे ग़ालिब करे ॿियनि सभिनी निज़ामनि ते। असां चयो त पाकिस्तान था ठाहियूं पर हे कानून त असां अंग्रेज़नि जो ठाहिया आहियूं पिया था। पोइ हे क़ुरान छा थो चए त अलाह ताला रसूल खे मोकिलियो हिन क़ुरान ॾेई त जीअं ॿियनि निज़ामनि ते ग़ालिब करे। असां अॼु ताईं ग़ालिब कयो आहे। वलो करे हल मुशरिकून, चाहे इन ॻाल्हि खे मुशरिक पसंदि न कनि। अफ़ ग़ैर दीन अल्लाह यबग़ून, पोइ तव्हां अलाह जे हिन दीन खे छॾे ॿियो निज़ाम ज़िंदगी चाहियो था। अफ़ ग़ैर दीन अल्लाह यबग़ून, तव्हां हिन खे छॾे ॿियो निज़ाम ज़िंदगी चाहियो था। वलहु असलम मन फि समावात वल अर्द, त उहा करहा जॾहिं की इन अलाह एॾो पावरफुल आहे जो ज़मीन आसमान हुनजो हर हुकुम मञे थी, ख़ुशीअ सां चाहे या ख़ुशीअ सां न चाहे। इलैहि युरजऊन, अचणो आहे। त इन अल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम, अलाह ताला पंहिंजे मोमिननि खां जान ऐं माल परचेस थो करे। छाजा इन लहम जन्नत, जन्नत जे बदिले में चए थो अलाह साईं अचो हेॾां, हीउ जेको माल अथव मूंखे सेल कयो ऐं जान बि सेल कयो। माना माल खे काॾे कंदव, अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदा वेंदव। जान जॾहिं को ज़ालिम अॻियां अचे थो ऐं मज़लूम खे बचाइण लाइ कोशिशि कयो था ऐं मरी था पओ त इहा जान अलाह खे ॾेई छॾियो। छा कंदा इहे? युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, इहो जिदोजहद कंदा अलाह जे रस्ते में। यक़्तुलून व युक़्तलून, पर पोइ जेकॾहिं अॻियां थी पवे त क़तुल बि कंदा, पाण बि क़तुल थींदा। वअदन अलैहि हक़न फ़ी तौरात वल इंजील वल क़ुरान, इहा साॻी वाइदो अलाह अॻियनि क़ुराननि में बि उन्हनि माण्हुनि सां कयो जेके उन क़ुरान ते हलंदा, चाहे तौरात हुजे इंजील क़ुरान। वमन औफ़ा बि अहदी मिनल्लाह, पोइ जेको अलाह सां इहो एग्रीमेंट इहो वाइदो पूरो कंदो, फ़स्तबशिरू बयकुम, त पोइ पंहिंजे हिन एग्रीमेंट ते ख़ुशियूं मल्हायो। अल्लज़ी बायतुम बि, जेके तव्हां अलाह सां एग्रीमेंट कई आहे, फ़ज़ालिकुल फ़ौज़ुल अज़ीम, इहो त वॾे में वॾी कामयाबी आहे अलाह थो चए। ऐं इहो जेको आहे वादन अलैहि हक़न फ़ी तौरात वल इंजील, ऐं इहा जेका मां आयत तव्हांखे पढ़ी ॿुधाई। अलाह फरमाए थो त वमा लकुम तुक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, चए थो तव्हां अलाह जे रस्ते में तव्हां छो नथा ॿाहिरि निकिरी ज़ालिम जो मुक़ाबिलो कयो। वल मुस्तदफ़ीन में रिजाल वल निसा वल विलदान, चए थो त वीचारा कमज़ोर मर्द औरतूं ऐं ॿारड़ा, अल्लज़ीन यक़ूलून, जेके झोली झले, अलाह चए थो मूंखे था चवनि रबना, इहे असांजे रब साईं, अख़रिजना मिन हाज़िल क़रियत ज़ालिम अहला, असांखे हिन इलाइक़े मां असांखे बचाए जो ज़ालिम था असां ते ज़ुल्म था कनि, असांजी ॿनियूं था फुरनि, असांजो पाणी था रोकनि, असांजा ॿार अॻुवा कराइनि था, असांजा मर्द अॻुवा कराइनि था, असांखे पुलिसुनि जे हवाले कनि था। अलाह साईं हितां असांखे हितां कढ ॿाहिरि। ऐं छो त इन्हनि जा इहे जेके ज़ालिम आहिनि उन्हनि जा औलाद बि ज़ालिम आहिनि। वजल लना में लदुनक वलियूं, असांजे को मोकिल अहिड़ो को अलाह जो वली या को अहिड़ो को भरजलो मोकिल। वजलना मिन लदुनक नसीरा, को असांजी मदद कंदड़ मोकिल। पोइ थो चवे अलाह वमा लकुम ला तुक़ातिलून, पोइ तव्हां अलाह जे रस्ते में इहा कोशिशि छो था कयो, छो था वञी हुन सां हथु अटकायो, भला घटि में घटि ज़िबानी तौर ते हुनजी बचति करायो। पोइ चई बाक़ी तव्हां छा था कयो। तंहिंजे करे शाह लतीफ़ हिन आयत जो तर्जुमो कयो आहे। अच्छा, ब्रेक वठूं, पोइ वरी मां तव्हांखे आयत दुबारा ॿुधाईंदुसि, वरी हुनजो तर्जुमो शाह लतीफ़ जो शेर ॾसी जेको हिन आयत खे ॾिसी शेयर कयो अथई। अस्सलामु अलैकुम। अल्हम्दुलिल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां ॻाल्हि पे कयूंसीं त उन जा इंसान ज़ात ते 4 अहसान आहिनि ऐं असांजे मथां बि 4 वाजिबात आहिनि जेके उन जे बारे में असांखे करणा आहिनि। तंहिंमां हाणे जेका मां तव्हांखे आयत पढ़ी ॿुधाई, जंहिंजी सूरत निसा आयत नंबर 75, जंहिंमें मां हाणे तर्जुमो थो ॿुधायां, स्क्रीन ते हूंदी तव्हां वटि, त चए थो त अलाह जे रस्ते में तव्हां छो था क़िताल कयो, विढ़ो छो था उन्हनि ज़ालिमनि सां जेके जिन जे बारे में तव्हांखे मिसकीन ऐं ग़रीब माण्हू इंफॉर्मेशन ॾियनि था, जेके ज़ईफ़ चवनि था रब साईं असांखे हिन ज़ुल्म खां बचराए ऐं असां सां ज़ुल्म था कनि। हाणे ज़ुल्म जा कई क़िस्म आहिनि, पाणी रोकणु, पाणी घटि ॾियणु, त पुलिस में बदिराइणु, अॻुवा कराइणु, मायूं अॻुवा करणु,
वग़ैरह वग़ैरह। त चवनि था त वजल लना मिन लदुनका वलिय्यं, असांखे पंहिंजे तरफ़ां को मददगार मोकिल, वजल लना मिन लदुनका नसीरा, जेको मोकिल जेको असांजी मदद अचे करे। त अलाह चए थो तव्हां चुप करे वेठा आहियो, छो नथा कयो? त इन ते शाह लतीफ़ इन जो तर्जुमो कयो आहे शेर में, चए थो कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि। माना हिकिड़ा त माण्हू, इन जो हाणे मां माना ॿुधायां पर सम्झायां। हिकिड़ा माण्हू आहिनि चवंदा बाबा निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, अलाह अलाह कयो, ज़िक्र कयो, पर नही अल मुनकर न कयो, छो त इन में पादर खाईंदासीं या असां सां विढ़ंदा माण्हू। माना कंहिंखे रोकणु, ज़ुल्म खे रोकणु, ज़ालिम जे ख़िलाफ़ु उथणु, का तहरीक हलाइणु। चवंदा न कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़, माना किनारे ते बीठा वेठा अलाह अलाह कनि, अलाह 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 अलाह। किनी सांगो साह जो इन्हनि खे साह प्यारो आहे, त मतिलबु मार धक लॻनि असां खां। के घोरियस कयो घिड़नि, चवंदा ज़िंदगी अलाह जी असां ट्रिप था ॾियूं। माना इन ज़ुल्म खे रोकण जे लाइ असां पंहिंजी जान वञे त वञींदासीं। साहड़ संदो तन, अलाह त उन्हनि सां गॾु आहे न, गाघाए घिड़नि जेके मुश्की मुश्की अलाह खे जान ॾेई था छॾनि। हाणे का ज़रूरी न आहे त जान वठे, पर घटि में घटि कोशिशि त कयूं न ग़रीबनि खे बचाइण जे लाइ। तंहिंजे करे हज़रत ख़ालिद बिन वलीद जॾहिं गुज़ारे पियो त ॾुख में ऐं छा चयईं, चए थो त आई हैव फॉट इन सो मेनी, हे मां रेफरेंस कयो आहे, ख़ालिद बिन मौत जे टाइम ते बिस्तरे ते छा थो चए, आई हैव फॉट, छो त मूंखे अंग्रेज़ी में मिलियो आहे त मां अंग्रेज़ी ॾेखारियो तव्हांखे, अरबीअ में मिलिया त अरबी ॿुधायां। आई हैव फॉट इन सो मेनी बैटल्स, चए थो मां तमामु घणी जंगनि में विड़ियो आहियां, सीकिंग मैट्रिडम में, हर लड़ाई में सोचींदो त अलाह मूंखे शहीद करे। एंड दैट देयर इज़ नो स्पॉट इन माई बॉडी लेफ्ट विदाउट स्कॉर और वूंड मेड बाई स्पीयर सॉर्ड। ऐं मुंहिंजे जिस्म खे तव्हां ॾिसंदव त जिस्म ते का ज़री ख़ाली न आहे जिथे को निशान न हुजे तलवार जो या पंहिंजो नेज़े जो, सॼो जिस्म भरियल आहे ज़ख़्मनि सां। एंड येट हियर आई एम, पर इन जे बावजूदि मूंखे ॾिसो मां हिन बिस्तरे ते पियो आहियां। डाइंग ऑन माई बेड लाइक ओल्ड कार्नेल, पोढ़े उठ वांगुरु मां हींअर इन बिस्तरे ते मरां थो पियो। मे द आईज़ ऑफ द कावर्ड्स नेवर रेस, चए थो इहा ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी कंडीशन ॾिसी काश हे बुज़दिल जेके माण्हू आहिनि न, उन्हनि जूं अखियूं कॾहिं आराम न कनि त हे बुज़दिलो, मां एतिरो विड़ियो आहे, मूंखे अलाह शहादत कान ॾिनी, ऐं तव्हां वरी शहादत खां डिॼो था। ज़रूरी त न आहे त तव्हां खां जान वठे, कोशिशि त कयो। चई मूं एॾी कोशिशि कया त जिस्म ते ज़रे ज़रे ते मुंहिंजे निशान आहिनि, पर वरी बि मां पुराणे उठ वांगुरु खट ते थो मरां। मां कोशिशि कयो त मूंखां अलाह जान वठे, न वरितईं, त तव्हां वरी जेके बुज़दिल आहियो सो जान जे ख़ौफ़ खां अलाह जो कमु कोन था कयो। ख़ालिद बिन वलीद इहो फरमायो आहे। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चए थो, परवाज़ है दोनों की उसी एक फिज़ा में, कर्ज़ का जहां और शाहीन का जहां और। चए ॿई आहिनि, शाहीन बि उन ई हवा में थो वञे, करगस उन में थो वञे। अल्फाज़ और मानी में तफ़ावत नहीं, लेकिन मुल्ला की अज़ा और मुजाहिद की अज़ा और। अॻिते रब साईं फरमाए थो, इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़, चए थो हीउ जेको क़ुर शरीफ़ असां मोकिलियो आहे न, इहो बिल्कुलु सीरियसली कोर्स जो किताबु आहे, ऐं इहो ज़रूरी आहे, इहो हक़ु आहे। लितहकुम बैन अन्नास, त जीअं माण्हुनि जे विच में तव्हां इंसाफ़ कयो, बिमा अराक अल्लाह, जेको अलाह तव्हांखे सेखारियो आहे। माना तव्हांजा क़ुर सॼियूं कोर्टूं हिन मुताबिक़ फ़ैसिलो कंदियूं, न की जेको 1835 में मरी वियो आहे अंग्रेज़ करी वियूं, उनजे कॉन्स्टिट्यूशन खे CCP खे सभिनी खे चंबड़ियो वेठा आहियो। यानी ख़ुदा जो, यानी हेॾो मुल्क पाकिस्तान जो जंहिंमें अञा ताईं असां काज़ी कोर्टूं, नेकनि माण्हुनि जूं कोर्टूं, वलियनि जूं कोर्टूं क़ाइमु कोन कयूं आहिनि। वठि ॾिसो त जेके वकील वरी हाणे वरी अहिड़ो कयो अथनि त वकीलनि जी नौकिरी पकी करण लाइ त माना जंहिंजे मथां जुर्म आहे उन सां त जज ॻाल्हायो ई न, उनखे चवंदा पोइ ते बीह रहो। त तव्हां माण्हुनि जे विच में फ़ैसिलो कयो, बिमा अराक अल्लाह, जेको अलाह तव्हांखे हिन में सेखारियो आहे। वला तकुन लिखाइनी न ख़सीमा, ऐं हीअ त वकीलनि जे लाइ आयत निकिती आहे त तव्हां जेके खाइनि आहिनि, ॾोही आहिनि, तव्हां उन्हनि जा पैसनि जे ख़ातिर उन्हनि जे तरफ़ां विड़ो न, आर्ग्यूमेंट न कयो। माना जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त हिन खून कयो आहे या हीउ ॾोही आहे, हाणे वकील चवंदो हा ठीकु आहे बसि तोखे मां छॾायां थो, पोइ अटकणो, अलाह जो कसम आहे
ओए मुंहिंजा भाउरो वकीलो, ख़ुदा जो कसम आहे, हीउ एॾो गुनाह जो कमु आहे, हिकिड़े ॾोहीअ खे छॾाइणु ऐं ॾोहीअ खे गैर ॾोही साबित करणु या ॿिए ॾोहिनि खे वरी हुनजी जॻह ते फासाइणु। मां थो चवां त इहो रिज़्क़ हराम त छा, पर इहो हुनजो अलाए छा हुन माण्हू सां हालत अलाह सां आख़िर में कंदो। अलाह ताला फरमाए थो, वैज़ अख़ज़ अल्लाह मीसाक नबीयीन, अलाह ताला पंहिंजे सभिनी नबियुनि खां हिकिड़ी एग्रीमेंट कराई। छा? लमा आतई त कुमिन किताबियूं वल हिकमा, जॾहिं बि मां तव्हांखे कोर्स जो किताब मोकिलियां ऐं जंहिंमें हिकमत हूंदी, सुम जाकुम रसूलुन मुसद्दिक़न लिमा माकुम, त पोइ जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में या को ॿियो रसूल मोकिलियां जेको तव्हांजे हिननि किताबनि जी तस्दीक करे। जीअं रसूल सलम आयो न, चई त जेके इहो बाइबल आहे इहो बि क़ुर आहे, चई त जेको ज़बूर आहे क़ुर आहे, त चए थो जेकॾहिं उहो अचे ऐं तव्हांजे हूंदे हू तव्हांजे इन्हनि किताबनि जी तस्दीक करे, लतो मिनुन नबी, त लाज़मन तव्हां उन ते ईमान आणिजो, वल तन सुरन हू, ऐं हुनजी तव्हां मदद करियो। छो त अलाह ताला वरी जॾहिं ॿियो नबी मोकिलींदो आहे त हुनजो वरी ॿियो हूंदो आहे कमु करण जूं ॻाल्हियूं। काल त चवणु लॻा अकर तुम व अख़ज़ तुम अला ज़ालिकुम इसरी, काल तव्हां इन ते एग्री कयो था ऐं मां इहो तव्हां सां पको एग्रीमेंट थो करायां। कालू अकरना, सभिनी चयो त साईं बिल्कुलु असां इन ते हाज़ुर आहियूं, असीं मञूं था। काल फशहदू व अन्ना माकुम मिनल शाहिदीन, त पोइ तव्हां शाहिद रहो, मां बि तव्हां सां शाहिदनि में आहियां त तव्हांखे इहो कमु करिणो आहे। लेकिन छा थियो? अहिड़ा जॾहिं आया, फमन तवल्ला बाद ज़ालिक फउलाइका फासिकून, पोइ जेको पुठी ॾींदो उन खां पोइ त उहे फासिक आहिनि। अलाह फरमाए थो, इन लज़ीन आमनू व हाजरू व जाहदू बि अमवालिहिम, जेके ईमान आणनि था, हिजरत कनि था, पंहिंजे माल सां जिहाद कनि था, व अनफुसिम, पंहिंजे जान सां जिहाद कनि था, फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में, व लज़ीन आवऊ व नसरू, ऐं जेके इन जी मदद कनि था, उलाइक बअदुहुम औलिया बअद, इहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। व लज़ीन आमनू व हाजरू, जेके ईमान आणनि था वरी हिजरत कनि था, व जाहदू फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में जिहाद कनि था, वलज़ीन आऊ व नसरू, जेके उनजी मदद कनि था, उलाइकुमुल मोमिनून हक़ा लहुम मग़फ़िरतुं व रिज़्क़ुन करीम, उन्हनि जे लाइ मग़फ़िरत ऐं रिज़्क़ करीम। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, या लज़ीन आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम, जेकॾहिं तव्हां अलाह जी मदद कंदो त अलाह तव्हांजी मदद कयो। अलाह जी मदद कहिड़ी आहे? अलाह खे त परवाह कान्हे, माना ग़रीबनि जी मदद करणु अलाह जी मदद आहे। कंहिंखे हिन रमज़ान जे ॾुखियाईनि में कंहिंखे खाधो पहुचाइणु, ॼण अलाह खे खाधो पहुचाइणु, त अलाह चयो जेकॾहिं तव्हां इहो मुंहिंजो कमु कंदो त ॼण मां तव्हांजो इहो कमु कंदुसि। पोइ युसबित अक़दाम को, ऐं तव्हांजे पेरनि खे मां मज़बूत कंदुसि, तव्हांजे कैरेक्टर खे मां मज़बूत कंदुसि। चए थो, लक़द अरसलना रुसलना बिल बय्यिनात, असां पंहिंजे रसूलनि खे मोकिलियो, बय्यिनात माना सवलो सम्झण वारो कोर्स ॾेई, व अंज़लना माहुमुल किताब, उन सां गॾु असांखे क़ुर बि ॾिनो, व मीज़ान ऐं ताराज़ी, ले यकूम नास बिल क़िस्त, माण्हुनि सां इंसाफ़ कनि। वरी व अंज़लनल हदीद, वरी असां लोह बि लाथो आहे मथां, फ़ी बासुन शदीद, जंहिंमें वॾो पावर आहे, व मनाफ़िउ लिन्नास, इन लोह मां इंसाननि खे वॾो फ़ाइदो बि पए थो। पर इहो इन लाइ ॾिनई, वल यालम अल्लाह, त जीअं अलाह ज़ाहिर करे, मई यंसुरहू व रुसुलहू बिल ग़ैब, त केरु आहिनि जे अलाह ऐं अलाह जे रसूल जी मदद कनि था अलाह खे ॾिसण खां सवाइ, या असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि ॾिसण खां सवाइ। इन अल्लाह कवियुन अज़ीज़, बेशक अलाह ताला कवी अज़ीज़ आहे। हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मौज़ू आहे तुंहिंजी नुसरत कयूं, लेकिन इहा नुसरत जमायत कंदी न, अकेलो त माण्हू कोन करे सघंदो। का जमायत हूंदी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून खे, उनजे सिस्टम खे उन दुनिया में नाफ़िज़ करण लाइ कोशिशि कंदी। तंहिंजे करे हज़रत उमर फरमायो आहे, इन्नहु ला इस्लाम इल्ला बि जमात, जमायत न आहे त इस्लामी कोन्हे, वला जमात इल्ला बिल इमारा, ऐं जमायत जो लाज़मन अमीर हूंदो, वला इमारा इल्ला बि तात, ऐं अमीर जी इताअत करणी आहे। ऐं उन खां जेकॾहिं उन खां पोइ वरी ॿियो हज़रत नबी साईं फरमायो आहे, अलैकुम बिल जमात, तव्हांखे लाज़मन तव्हांखे जमायत ठाहिणी आहे। पोइ इयाकुम वल फुरक़ा, ख़बरदार थो कयां अकेले रहण जा, जेके माण्हू अकेला वेठा आहिनि न, कंहिंसां बि बैयत कोन्हनि के, उन जी ॻाल्हि थो करे। पर इन शैतान महल वाहिद, शैतान अकेले खे सटे थो छॾे,
वहू मिनल इसनैन अबद, जेकॾहिं ॿ ॼणा आहियो त उन खां थोरो परते आहे। मन अराद भई हबू बहू बहबू हतन, यानी मतिलबु आहे त जेको शख़्स जन्नत जो विच थो चाहे, बहबू हत तल जन्नत माना जन्नत जो विच चाहे थो, फल यलज़म जमाए, त उनखे लाज़िम जमाए सां वाबस्तगी रखे। ऐं वरी वरी नबी साईं छा फरमायो त फ इन यद अल्लाह अल जमात, अलाह जी मदद जमाए सां, अलाह जो हथु जमाए सां, फ इन शैतान मन फारकल जमात यरकुज़ू, चए थो त जेको जमायत खे छॾे अकेलो ज़िंदगी गुज़ारे थो त शैतान उन खे जेको जमायत खां ॿाहिरि आहे उन खे हणे थो थुॾा, लतूं थो ठोकेसि। फरमायो यरकुज़, त उन को लात मार कर हंगाता है, हंकाता है। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो कुंतुम ख़ैर उमतिन, तव्हां बहितर उमत आहियो, उखरिजतिलनास, तव्हांखे पैदा कयो आहे पूरे दुनिया जे ॿियनि इंसाननि लाइ। तामुरून बिल मारूफ़, तव्हां नेकीअ जो हुकुम कयो था, तनहून अल मुनकर, ऐं बुराईअ खां रोकियो था, व तुमिनून बिल्लाह, अलाह ते ईमान आणियो था, वलो आमन अहलल किताब लकान ख़ैरुन लहुम, जेकॾहिं अहले किताब ईसाई यहूदी हिंदू जेकॾहिं इहे हिन क़ुर खे मञनि त इन लाइ बहितर आहे। मिनहुमुल मोमिनून अक्सर फासिक, इन में बि के चङा आहिनि लेकिन अक्सर फासिक आहिनि। लेकिन हीउ जेको कमु आहे इहो हर इंसान खे करिणो आहे। लेकिन हिकिड़ो ॿियो कमु आहे जंहिंमें टियों कम हिन में एड कयो आहे अलाह साईं, सूरे आले इमरान जी आयत नंबर 104 में, इहे 110 वारी आयत आहे। उन में टे कम, हिन में ॿ कम कहिड़ा आहिनि त तामुरून बिल मारूफ़, नेकीअ जो हुकुम करणो, बुराई खां रोकणु, हुन में टियों कमु कहिड़ो आहे, वल तको मिन को उम्मत यदऊन इलल ख़ैर, इहो टियों इहो आहे त तव्हां में हिकिड़ी उम्मत हुजे, ग्रुप हुजे, जमायत हुजे जेका ख़ैर ॾे सॾे, माना क़ुर ॾे सॾे। हा, नही अल मुनकर करण वारी जमायत लाज़मन माण्हुनि खे क़ुर जो दर्स ॾींदी, क़ुर जी लफ़्ज़ी माना पहुचाईंदी, ऐं पोइ ॿिया कम बि कंदी, यामून बिल मारूफ़ व यनहून अल मुनकर व उलाइकुल मुफ़्लिहून, इहो फलाह पाईंदी। इहा वरी हीअ आहे ख़ासि जमायत हूंदी जेका वॾी तइदाद में, लेकिन हे जेका आयत आहे सभिनी जे लाइ आहे, सॼी इंसान ज़ात लाइ, त कुंतुम ख़ैर उमतिन, सभु जो सभु तव्हां बहितर उमत आहियो, तव्हां हीउ कमु कयो था। लेकिन हिते वल तकूं मिनकुम उम्मतूं, तव्हां इन वॾी जमायत मां हिकिड़ो टोलो हुजे जेको अलाह जे क़ुर ॾे सॾे, ऐं जेको आहे नेकीअ जो हुकुम करे, बुराईअ खां रोके, उलाइकुल मुफ़्लिहून, इहे फलाह पाईंदा। तंहिंजे करे इहो जेको लफ़्ज़ ख़ैर आहे, चए थो न त यदऊन इलल ख़ैर, हाणे तव्हां माना कंदव, तव्हां ॿिया कंदा न, अदा अलाह थो चए तव्हां में जमायत जेका ख़ैर ॾे सॾे। हाणे छा आहे ख़ैर, हाणे इनखे असां इन पंहिंजो पकड़ींदासीं इन मां तफ़सीर मां। अचो तफ़सीर जो इन में अचे थो त हे जेको ख़ैर छा आहे, जेको आहे सो अच्छा इनखे ख़ैर खे ॾिसूं था हिते। हाणे तफ़सीर कुर्तबी, कौल ताला वकील लिलजी अतकू माज़ा अंज़ल रबकुम कालू ख़ैरा, हे ख़ैर जो लफ़्ज़ ॿी जाइ ते बि आयो आहे त जेकॾहिं जेके अलाह खां डिॼनि था, त जॾहिं उन्हनि खां पुछिबो त अलाह साईं मथां छा थो नाज़ुल करे, त चवनि था ख़ैर, माना क़ुर थो नाज़ुल करे। ऐं कालू अंज़ल ख़ैर व तम कलाम व माज़ा अला हाज़ा इस्म वाहिद व कान यरद रजुल मिनल अरब मकाफ़ी अयामिल मौसम यसल अल मुशरिकीन अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त चवनि पिया त हे केरु आहे, त चए थो त हिन जो जेको आहे सो हिन जो मतिलबु आहे जॾहिं काफ़रनि खां पुछंदा त नबी साईं छा थो करे, त चवंदा साहिरा शाइरा काहिन मजनून, ऐं जॾहिं मोमिननि खां पुछंदा त यकूलून अंज़ल अलाह अलही ख़ैर, अलाह जे मथां ख़ैर थो नाज़िल करे, वल हदी ऐं हिदायत आहे, वल मुराद क़ुर, सो ख़ैर जी माना ई क़ुर आहे। तंहिंजे करे इन जी माना मां तफ़सीर मां वठी इहा ई कयां थो त अलाह फरमाए थो त वल तकुम मिनकुम उम्मतूं यदऊन इलल ख़ैर, जेको क़ुर ॾे सॾे, लफ़्ज़ी माना माण्हुनि खे ॿुधाए। इहा जमायत जेका डॉक्टर इसरार रहमान कई, उन बि चयो त आउं क़ुर जी चकी थो फिरायां ऐं हीरा अचे मूंसां लॻंदा, ऐं तनज़ीम इस्लामी ठहंदी ऐं मुल्क मां नहीं अल मुनकर कंदी, बुराई खे रोकण लाइ कोशिशि कंदी। त ख़ैर जी माना आहे क़ुर मूं तव्हांखे ॾसियो आहे। बाक़ी ॿियनि ॾिसंदव न उते लिखंदा भलाई, जेको भलाईअ ॾे सॾे, न भलाई न, ख़ैर माना क़ुर ॾे सॾे, मूं तव्हांखे इन तफ़सीर कुर्तबी मां ॾसियो आहे। उन खां पोइ जेको आहे सो सही बुख़ारी में अचे थो त युख़्रिज फ़ीकुम क़ौमुन, हिकिड़ी जमायत अहिड़ी हूंदी निकिरंदी फ्यूचर में, जेका निकिरी चुकी आहे,
तहकिरून सलातकुम सलातिम, चए थो एॾो निमाज़ लाइ कोशिशूं माण्हुनि खे कंदा जो साहबियो तव्हां बि सम्झंदव त असां बि एतिरी कोशिशि कान कई। वरी ॿी जमायत वरी सियाम कुम से रमज़ान जे महीने में निकिरंदी, वरी अहिड़ो रमज़ान जूं कोशिशूं कंदी जो तव्हां बि कोन कयो। मिसाल तौरु चवंदा भाई जेको आहे सो हफ़्ते में क़ुर पूरो, राति में क़ुर पूरो। हाणे राति में जेको क़ुर पूरो करे माण्हुनि खे बीहारनि था इशा खां पोइ वठी फजर ताईं, टंगू ई माण्हुनि जूं सुकियूं ईंदियूं, पर जेको क़ुर पढ़ंदो हूंदो उहो क़ुर हूंदो। हालांकि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मां साहाबियुनि खे चयईं त जे त कॾहिं तव्हां क़ुर 3 ॾींहंनि खां अॻु में ख़तमु कंदो त तव्हां सम्झो ई कोन। माना अरब आहिनि, अरबी अचनि थी, पर छाकाणि त 3 ॾींहंनि खां अॻु में क़ुर ख़तमु कंदा त माना एॾो तेज़ पढ़ंदा जो तेज़ पढ़ण जे करे जंहिंजी ॿोली आहे उहो बि कोन सम्झंदो त मां छा पियो थो पढ़ां। ऐं हिते वरी राति में सॼो क़ुर था ख़तमु कराइनि। सो चए थो त इहे ईअं कंदा। पोइ अमल वरी हिकिड़ियूं अहिड़ियूं जमायतूं जेके NGO थींदा वेंदा कमकार कंदा, साहबियुनि खे चवंदो त तव्हां बि एतिरो कोन कयो। लेकिन इहे 3 मुख़्तलिफ़ जमायतूं बि थी सघनि थियूं ऐं आहिनि। ऐं निमाज़ लाइ तबलीग जमायत वारा चवनि था, ऐं रमज़ान में त खोड़ जमायतूं निकिरी पवनि थियूं। ऐं वरी जेके NGO आहिनि इहे वरी अमल कराइनि था, यानी जेके आहिनि से इन्हनि ते ख़ैर जो कमु कनि था। लेकिन इन 3 में हिकिड़ी शइ कामन थो ॿुधाए, चए थो यकरऊन अल क़ुर ला युजाविज़ हुलूकहुम ओ हनाजिरहुम। इहे उहे जमायतूं आहिनि जेके क़ुर जेकॾहिं पढ़ंदा त उहो क़ुर सननि निड़ीअ खां हेठि खोलंदा, माना माना कोन कंदा, बसि पिया तिलावत कंदा पिया। तंहिंजे करे इहा मूं ॾिठी आहे त ईअं आहे, मां बि ॾाढो हलियो आहियां। ऐं पोइ यमरुकून मिल दीन कमा यमरुक सह मिल रमिया, ऐं पोइ इहे दीन मां ईअं घुसी वेंदा जीअं तीर निशाने खां घुसंदो आहे। तंहिंजे करे जेको आहे सो असल शइ आहे क़ुर खे माना सां पढ़णु ऐं उन ते अमल कराइणु। ऐं असां वटि इहो रवाज ई कोन्हे। इहो अंग्रेज़नि चयो न त तव्हां अवाम खे क़ुर खां बेगानो कयो ऐं इन्हनि खे घटि में घटि तर्जुमे खां मना करे छॾियो। तंहिंजे करे चवनि था तर्जुमो न कयो, ऐं न को वरी रवाज आहे तर्जुमे पढ़ण जो। माना अलाह छा थो ॻाल्हाए इन जी असांखे परवाह कान्हे। बहरहाल हींअर वक़्तु ख़तमु थियो आहे। इनशा अलाह ताला हिन में कुझु पार्ट रहिजी वियो आहे। इनशा अलाह पोइ वरी इहो सुभाणे जेकॾहिं मूंखे वक़्तु मिलियो त इहो पार्ट पूरो कंदुसि। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।